है, पीरां दा पीर है मेरा मुर्शद साईं, मेरा लाल साईं। झोली खाली मैं हूँ सवाली, चौखट तेरी रुतबों वाली, हाजिर हूँ सरकार। जीवे साया साया जीवे साया जीवे, झूले मुर्शद ओ मुर्शद झूले मुर्शद झूले। दमादम दमादम दम दमादम दम दमादम दमादम दम दमादम। जीवे साया ओ साया जीवे साया जीवे, झूले मुर्शद ओ मुर्शद झूले मुर्शद झूले। लाल कलंदर झूले तेरे मेरे इश्क के अंदर, लाल कलंदर झूले तेरे मेरे दिल के अंदर, लाल कलंदर झूले। दम दमादम दमादम दम दमादम दम दमादम दमादम दम दमादम दम। पीरों वाला दर है तेरा, पीरों वाला दर है तेरा। अली वली की तुझ पे नजर है, सबको है इकरार। जीवे साया ओ साया जीवे साया जीवे, झूले मुर्शद ओ मुर्शद झूले मुर्शद झूले। लाल कलंदर झूले तेरे मेरे इश्क के अंदर, लाल कलंदर झूले। दम दमादम दमादम दम दमादम दम दमादम दमादम दम दमादम दम दमादम दमादम दम दमादम दम। Assalamualaikum, good evening and welcome to Rangan Bari Sham with me Kiran Mir। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? ख़ैर ख़ैरियत सां आहियो? अॼु तव्हां ॾिसी रहिया आहियो त मतिलबु फ्लावर्स पिया आहिनि, बुके पियो आहे, हिकिड़ो ज़बरदस्त कोई गिफ्ट बि आहे। त फर्स्ट ऑफ ऑल आई वुड लाइक टू थैंक यू माई डायरेक्टर एंडी शर्मा। थैंक यू सो मच एंडी फॉर दिस लवली फ्लावर्स एंड गिफ्ट। मतिलबु इन जी का बि ज़रूरत न हुई, तव्हां सभिनीनि जो प्यार मुंहिंजे लाइ तमामु ज़रूरी आहे, तव्हां सभिनीनि जो साथ, तव्हां सभिनीनि जी दुआऊं इलाही ज़रूरी आहिनि। इन शइ जी का बि ज़रूरत न हुई, तव्हां सभु मूंसां गॾु आहियो, इहो ई मुंहिंजे लाइ ज़बरदस्त आहे। ऐं अॼु जो ॾींहुं मुंहिंजे लाइ इन करे बि ख़ासि आहे जो तव्हां सभु टीम मूंसां गॾु आहियो ऐं असां मुंहिंजी बर्थडे रंगन भरी शाम में मां पंहिंजी पूरी टीम रंगन भरी शाम जी उन्हनि सां गॾु सेलिब्रेट करे रही आहियां, व्यूवर्स सां सेलिब्रेट करे रही आहियां। इन जे लाइ थैंक यू सो मच। ऐं अॼु किचन जो सेगमेंट बि आहे, यकीनन थर्सडे आहे त थर्सडे ते असां सां गॾु अली समूह हूंदा आहिनि ऐं शोभी भाई बि हिते आहिनि। ऐं शोभी भाई सां गॾु हिकिड़ी नंढड़ी प्यारी परी तव्हां ॾिसी रहिया आहियो, हिकिड़ी नंढड़ी परी वेठी आहे शोभी भाई जे भरिसां। त उहा बिल्कुलु शोभी भाई जी नंढड़ी धीउ आहे, परी परी रज़ा नालो आहे हुनजो। त माशाअल्लाह सां मां चाहींदसि अमान लाइ की त उन्हनि खे थोरो ज़ूम कनि ऐं ॾेखारनि व्यूवर्स खे त माशाअल्लाह माशाअल्लाह केॾी प्यारी आहे। से हाय। त बिल्कुलु अली खे बि त वेलकम कंदासीं ऐं शोभी भाई आहिनि, शोभी भाई खे बि पहिरियों सलाम करणु चाहींदसि। अस्सलाम वालेकुम शोभी भाई। अस्सलाम वालेकुम किरण, हैप्पी बर्थडे टू यू। थैंक यू थैंक यू। और अल्लाह रब्बुल आलमीन आपको हज़ारों ऐसी खुशियाँ परवरदिगार अता करे, आपकी फैमिली को, मीर साहब को। मीर साहब मारिएगा नहीं।
नहीं नहीं, मीर साहब इतने बुरे नहीं है, बहुत अच्छे इंसान है। नहीं नहीं, बेशक वो मीर है लेकिन बहुत अच्छे इंसान है। और बस वो रास्ते में इंशाल्लाह खैर खैरियत से पहुंच जाएंगे थोड़ी देर में। और मेरी प्यारी परी मेरी भी आ रही है तो दे आर ऑन द वे, इंशाल्लाह खैरियत से पहुंच जाएंगे। सो अस्सलाम वालेकुम अली, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? वालेकुम सलाम। अदी सब खां पहिरियां त हैप्पी बर्थडे टू यू ऐं असांजी सॼी टीम जी तरफ़ां खोड़ सारियूं दुआऊं। अल्लाह सां हज़ारों साल जी हयाती ॾे ऐं ॾाढी ख़ुशी पई थिए अॼु तव्हां सां गॾु आहियूं, तव्हांजी ख़ुशियुनि में गॾु आहियूं। बस मूंखे बि इलाही ख़ुशी थी रही आहे त तव्हां सभु मूंसां गॾु आहियो। मुंहिंजी पूरी रंगन भरी शाम जी टीम मूंसां गॾु आहे। ओबी में जुनेद आहे, एंडी शर्मा आहे, तव्हां आहियो, अमानला आहे, शोभी भाई आहे, वरी नंढड़ी नंढड़ी परी बि आहे। मुंहिंजो मेकअप जेको स्टाफ आहे सॼो उहो असां सां गॾु आहे ऐं सॼो ऑफिस असां सां गॾु आहे। त मुंहिंजे लाइ ख़ुशी जो अॼु मतिलबु मां इज़हार नथी करे सघां त मूंसां सभई गॾु आहिनि। ऐं सभिनि खां पहिरियां त मां इहो ज़रूरु चवणु चाहींदसि त अॼु मां पंहिंजे बाबा खे इलाही मिस करे रही आहियां, छो त ज़ाहिरा ख़बर आहे तव्हांखे त न्याणी जे लाइ पीउ छा हूंदो आहे ऐं ज़ाहिरा इमोशनल थोरो मां आहियां अॼु इन जे करे, छो त अम्मी बाबा सुबुह जो सवेर कमरे में ईंदा हुआ, भले वाह शादी खां पहिरियां या शादी खां पोइ, मुंहिंजे रूम में अची मूंखे मथे ते प्यारु कंदा हुआ, दुआऊं ॾींदा हुआ ऐं ॿई गॾु अची मूंखे उथारींदा हुआ। सो 2-3 सालनि खां वठी उहा शइ नथी थिए त थैंक यू बाबा, आई नो यू आर विथ मी। ऐं तव्हांखे मां इलाही मिस करे रही आहियां। अम्मी मूंसां गॾु हुई, अम्मी मूंखे विश कयो, पर तव्हांजी कमी कोई नथो पूरी करे सघे। खैर इट्स पार्ट ऑफ लाइफ, हर कंहिंखे हिकु ॾींहुं वञिणो आहे, पर पीउ हूंदो आहे। सो इहो ज़रूरु चवणु चाहींदसि त माउ पीउ जी क़दुरु कयो। व्यूवर्स, इहे ॾाढा प्यारा रिश्ता हूंदा आहिनि, जॾहिं विछड़ी वेंदा आहिनि ॾाढी तकलीफ़ थींदी आहे ऐं हिकिड़ो वक़्तु ईंदो आहे ॾाढो अहसासु थींदो आहे त वाक़ई असां थोरो सुठो वक़्तु पंहिंजे माउ पीउ सां गुज़ारियूं हा। सो बहरहाल अॼु कोई बि सैड मूमेंट न, बसि थोरी इमोशनल थी वियमि, ज़ाहिर आहे एतिरो मुंहिंजो हक़ु आहे। सो तव्हां सभिनीनि जी दुआऊं खपनि ऐं सभिनीनि जो साथ खपे। उन खां अलावा सुबुह जो जेको असां आगाज़ कंदा आहियूं त असां शफ़क़ कुकिंग ऑयल सां गॾु कंदा आहियूं। त अली हिते आहिनि, त अली तव्हां मूंखे ॿुधायो त अॼु तव्हां छा था ठाहियो पिया, कहिड़ी रेसिपी आहे? अॼु तमामु ज़बरदस्त ऐं मुंहिंजी बि फेवरेट आहे ऐं मां हर प्रोग्राम में मूंखां पुछा कयो वेंदो आहे तव्हां बेस्ट खां बेस्ट छा ठाहींदा आहियो, त माश जी दाल जा दही बड़ा। अरे वाह, ज़बरदस्त। अॼु मुंहिंजो दिलि चाहियो ऐं तव्हांजी माशाल्लाह बर्थडे आहे त उन जी ख़ुशी में। हा, त उन वक़्तु त जेको आहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे दही बड़ा सुठा लॻंदा आहिनि। बर्थडे पार्टीज़ जेके हूंदियूं आहिनि शाम जे टाइम उन में दही बड़ा हुजनि, दही बड़ा ऐं रमज़ान जी माशाल्लाह आमद आहे त उन जे करे बि इन तरह जी शयूं सुठियूं लॻंदियूं आहिनि। वाह जी वाह, ज़बरदस्त। पोइ बिल्कुलु तव्हां पंहिंजी तयारी स्टार्ट कयो। ऐं अॼु जेको आहे असां सेलिब्रेशन्स बि कंदासीं, कचेरी बि कंदासीं तव्हां सां, ऐं शोभी भाई खां बि गाना ॿुधंदासीं, अली खां बि गाना ॿुधंदासीं। असांजूं 2 गेस्ट बि आहिनि, 2 ज़बरदस्त गेस्ट आहिनि असां सां गॾु। बसि थोरी देरि में हिते ईंदियूं त मां उन्हनि खे थोरी देरि में इनवाइट कंदमि, उन्हनि सां बि कचेरी कंदासीं खोड़ सारी। ऐं असां सां गॾु कॉल बि आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। ओहो, कॉल ड्रॉप थी वई। अब बसि हाणे मुंहिंजे अखियुनि में पाणी अचणु शुरू थी वियो। एंड ताईं पाणी अखियुनि में न बीहंदो हुयो, इहो मूंसां प्रॉब्लम आहे, मुंहिंजी अखियुनि में नदी आहे असल में। शिवी भाई क्या करूँ, अंदर रूम में भी बैठी हुई थी, मेकअप रूम पे, तो वो बेचारा सलीम लाइनर लगा रहा था। मैंने कहा बेटा बिल्कुल आँख से बचा कर, वरना पूरा वक्त आंखों में से पानी निकलता रहेगा, और अभी भी यही आलम है। क्या करें इसका। तो आज आप क्या तैयारी कर कर आए सॉन्ग्स की? अच्छा मुंबई किरण ज़ाहिर है खुशी है क्योंकि आज मेरी बहन की बर्थडे भी है और वैसे भी शाबान जो है वो खुशियों का ही महीना है। तो आज सारे खुशी के गीत शुरू में आप साईं की धमाल इसलिए सुनाई कि क्योंकि मौला अब्बास के दिन चल रहे हैं जी, तो इसलिए धमाल से शुरू किया, जिक्र है हम। और आज परी हमारे साथ आई है, तो ये कैसे हुआ, ये जरा बताइए। जी, परसों मैंने आपसे कहा था कि मैं अपनी बेटी से बेइंतहा प्यार करता हूँ, कोई बात रद्द नहीं करता, तो मैं आज बिल्कुल और जल्दी मुझे आना था। तो जैसे ही मैं निकलने लगा परी ने कहा पापा मैं भी चलूंगी बस, तो फिर आपको पता है। नहीं माशाल्लाह बहुत प्यारी लग रही है, और अल्लाह पाक जो है हर बेटी के नसीब अच्छे करे और उनको अपने हिफ्ज़-ओ-मान में रखे, और ये बेटियां बड़ी प्यारी होती हैं, कोई शक नहीं है इसमें।
वाकई में रहमत है। अल्लाह रब्बुल आलमीन जिस घर में लाते हैं वो रहमत से पुरनूर हो जाता है। सही बात है, माने सही बात। बेटा भी है मेरा माशाल्लाह, मगर वो सिर्फ वक्त और मतलब से आता है मेरे पास। जब उसको कुछ चाहिए होगा तब आएगा वो पापा। लेकिन परी जो है आप यकीन माने वो मेरा वेट भी करती है जब मैं जाता हूँ। अभी आपके सामने मेरी कंडीशन क्या है आपने देखा, तो ये बहुत ज़्यादा दुआ गो भी रहती है और पट्टी बांधना निकालना, पापा मैं ये कर देती हूँ, पापा पानी मैं पिला देती हूँ। हाँ। होता है, बेटियाँ मतलब बहुत ख्याल करती हैं और इनसे दिल भी बहुत ज्यादा लगता है। हाँ जी, बेटियों वो से तो आपको पता है दादा हैं, कुछ चाहिए। हाँ, बेटे बिल्कुल इसी तरह से रिएक्ट करते हैं। माशाल्लाह से अली तव्हां जे केतिरा ॿार आहिनि? मुंहिंजा माशाल्लाह 3। माशाल्लाह, 2 न्याणियूं आहिनि, हिकिड़ो पुटु आहे। माशाल्लाह, पोइ तव्हांजी न्याणियूं बि तव्हां सां गॾु इलाही प्यार कंदियूं हूंदियूं? जाम बस मां हिते मुंहिंजी फैमिली त ॻोठ आहे, हिते बि ईंदी रहंदी आहे। सही। पर बस शाम जो जीअं वक़्तु फ़ोन कंदो आहे न त मुंहिंजी नंढड़ी जेका आहे निशा नालो अथसि माशाल्लाह, ॾाढी क्यूट आहे। सभु खां पहिरां उहा ॻाल्हाईंदी आहे। ओ माशाल्लाह। ऐं पोइ वरी हुनखां तक़रीबन वॾी ॿी न्याणी आहे, पोइ सभु खां वॾो पुटु आहे माशाल्लाह 13-14 साल जो। माशाल्लाह ॾाढा प्यारा आहिनि माशाल्लाह। वाकई त कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, अली मोहम्मद उमर ॻाल्हायां थी गुॾे खां। जी भाउ, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? दुआऊं आहिनि सभिनी खां पहिरीं त असांजी प्यारी भेण खे जेको आहे न सालगिरह जूं मुबारकूं। थैंक यू भाउ, थैंक यू सो मच। ऐं शोइबी भाउ जेको अॼु नंढड़ी वठी आयो आहे, ॾाढी ख़ूबसूरत आहे, अलाह हिनखे वॾी हयाती ॾे। आमीन आमीन आमीन। ऐं अॼु ॿुधायो त तव्हांजी नंढड़ी बि अॼु अचे थी, असां हुनखे बि विश कंदासीं त वेलकम टू प्रोग्राम। न प्रोग्राम में भाउ न ईंदी, छो जो हुनखे अलाउ कोन्हे प्रोग्राम में अचणु, बाक़ी कराची अचे पई हैदराबाद मां। अच्छा जी। अॼु मुंहिंजी नंढड़ी आहे आशा, उहा बि अव्हांखे सालगिरह जूं मुबारकूं ॾे। थैंक यू भाउ, थैंक यू सो मच। चेटी अलाह करे जेको हुनजी अड्डी जी उमिरि जेको आहे 100 साल थिए। ओ न भाउ, एॾी दुआ न ॾियो, बसि इहा दुआ ॾियो त अल्लाह साईं कंहिंजी मोहताजी न ॾिए। जेका बि अल्लाह साईं हयाती रखी आहे, जेतिरी बि अल्लाह साईं हयाती लिखी आहे, त बसि हुन में अल्लाह साईं कंहिंजी मोहताजी न ॾिए, पंहिंजी हलंदी हलाए। बिल्कुल अदी अल्लाह साईं खुश रखे। बिल्कुल थैंक यू भाउ, थैंक यू। पंहिंजो ख्याल रखिजो। अल्लाह हाफ़िज़। ऐं बिल्कुलु तव्हां सभिनीनि जी दुआउनि जी ई ज़रूरत आहे। बसि एॾी वॾी उमिरि जी दुआ न कयो मूंखे। बाक़ी इहो ज़रूरु चवणु चाहींदसि त जेका बि हयाती आहे अल्लाह साईं ख़ैर ख़ैरियत सां गुज़ारे, ऐं जेको आहे कंहिंजी बसि मोहताजी अल्लाह साईं न ॾिए, पंहिंजो हलंदी अल्लाह साईं हलाए। हूअं बि असां जेको आहे इहा ई दुआ कंदा आहियूं हमेशह त अल्लाह साईं जेको आहे असांखे पंहिंजे हिफ़्ज़ो मान में रखे, पर उन सां गॾु अल्लाह साईं मोहताजी न ॾिए, छो जो मोहताजी वारी ज़िंदगी अल्लाह साईं माफ़ु करे ॾाढी कीअं थी वेंदी आहे। कोई बीमार हूंदो आहे, कोई कीअं हूंदो आहे। सो बसि अॼु जेका दुआ कयो उहा सुठी दुआ कयो मुंहिंजे लाइ, मुंहिंजे हक़ में, मुंहिंजी फैमिली जे हक़ में उहा सुठी थिए। अल्लाह 100 साल की उम्र दे और सेहत जिंदगी के साथ दे। अल्लाह शुभी भाई बिल्कुल ऐसी रहे ताज़ा हमेशा। ये भी ठीक है, बस ये बोले कि मैं हंसती मुस्कुराती रहूं। तो परी को तो माइक मेरा ख्याल नहीं लगा हुआ है ना। चलें फिर परी से हम थोड़ी देर में बात करते हैं, लेकिन आप ये बताइए शुभी भाई कि ये शरारती कितनी है? बेइंतहा है। अरे पूछे नहीं आप, ये तो अभी जरा थोड़ा सा, लेकिन थोड़ी देर में ना परी को हम माइक लगाएंगे, परी की हम आवाज सुनेंगे। तो कॉल भी बटन हेलो अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। खैर मेरा जुना जो करने मा जी भा ठीक ठाक, ता की आयो? ठीक आयो? मेहरबानी, सालगिरह जी मुबारक हुजे। थैंक यू सो मच। अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक। अॼु छा चवण चाहींदो? बस मुबारक ॾियणी बस। ठीक है बात, ठीक है। थैंक यू थैंक यू। पंहिंजो ख्याल रखिजो। अल्लाह हाफ़िज़। जी व्यूअर्स, बिल्कुलु अॼु तव्हां सां ऐं पंहिंजी टीम सां मां सेलिब्रेट करे रही आहियां पंहिंजी बर्थडे, त इलाही सुठो लॻी रहियो आहे। त अॼु जेको आहे तव्हां सभिनीनि जी दुआउनि जी ज़रूरत आहे, ऐं ब्रेक खां पोइ जेको आहे असांजूं ॿ ज़बरदस्त गेस्ट असां सां गॾु हूंदियूं इंशाअल्लाह। सो लेट्स टेक अ ब्रेक। वेलकम बैक व्यूअर्स। मेरे ताईं सामने हाजिर है शुभ भाई। क्या गाना याद दिला दिया कसम से। हाँ, जॉर्ज माइकल। वाह जी वाह। जी व्यूअर्स, मां तव्हां सां जीअं ॻाल्हि कई ब्रेक खां पहिरियां त अॼु असां वटि ॿ ज़बरदस्त गेस्ट आहिनि ऐं बिल्कुलु हिते मौजूदु आहिनि। ऐं मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदसि त असां सां गॾु आहिनि लैला निसार। बाय एजुकेशन शी इज़ साइंटिस्ट, बाय प्रोफेशन शी इज़ एंकर पर्सन एट KTN। सो उनखां अलावा असां सां गॾु आहिनि माशाल्लाह सां प्यारी असांजी
कुलीग आहे, एक्ट्रेस आहे, सादिया चन्ना होस्ट भी आहिनि, त इन्हनि ॿिन्ही खे बि वेलकम कंदासीं, हिन सां गॾु चई कंदासीं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम किरण, अ वेरी हैप्पी बर्थडे टू यू। थैंक यू हैप्पी बर्थडे। थैंक यू कहिड़ा हाल आहिनि? तव्हां जे करे आया आहियूं छो जो तव्हांजी बर्थडे हुई न। अरे थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। सरप्राइज इहो तव्हांखे इहो वाकई मुंहिंजे लाइ सरप्राइज़ थी वियो वाकई में। ॿियो ॿुधायो कीअं आहियो तव्हां ॿई? ठीकु आहियो? ठीक, तव्हां कीअं आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक। ऐं नई सुबुह जो जेको असां आगाज़ कंदा आहियूं, मां तव्हांखे ॿुधायां, तव्हांखे बि ख़बर आहे त असां शफ़क़ कुकिंग ऑयल सां गॾु कंदा आहियूं। ऐं शफ़क़ कुकिंग ऑयल इलाही लाइट वेट आहे, बिल्कुलु बि हिन में काई बि हैवीनेस कोन्हे का। शफ़क़ कुकिंग ऑयल जा 3 मतिलबु हिते पैक्स पिया आहिनि बॉटल जा, जेके 5 लीटर, 3 लीटर ऐं 1 लीटर आहिनि। जेको बि तव्हांखे मतिलबु सूट करे थो तव्हां वठो पंहिंजे हिसाब सां। ऐं इन में मानी पचायो, नाश्तो ठाहियो। सो इलाही ज़बरदस्त ऑयल आहे ऐं स्किन जे लाइ, हेल्थ जे लाइ, बोन्स जे लाइ, स्पेशली अखियुनि जे लाइ तमामु सुठो आहे। सो अली, तव्हांजी तयारी किथे पहुती आहे? बस मुंहिंजी त तक़रीबन अधु कमु थी वियो आहे ऐं बाक़ी इंशाल्लाह तव्हां जो में ईंदो त वधीक तव्हांखे ॾेखारींदासीं कराए। हा बिल्कुलु, मां थोड़ी देरि में तव्हां वटि ईंदमि। जी जी। छो त मुंहिंजूं गेस्ट हिते अची वियूं आहिनि, इन्हनि सां थोड़ी मां कचहरी कयां, उन खां पोइ मां तव्हांखे थोड़ी देरि में जॉइन कयां थी। सही आहे। सो छा थी रहियो आहे अॼुकल्ह लैला? घणो कुछ थी रहियो आहे। हाणे बि भरंदी प्रोग्राम जे लाइ आयसि, यूनिवर्सिटी हुयसि, हुते पंहिंजी क्लास अटेंड पई कयां। सही। सो कम जेको आहे तालीम तव्हां ॿुधाई था, बाय प्रोफेशन आई एम बाय मेडिकल साइंटिस्ट। पंहिंजी ग्रेजुएशन मां लियाकत नेशनल हॉस्पिटल में मेडिकल कॉलेज अरे माशाअल्लाह माशाअल्लाह। उन खां बाद में हाणे मुंहिंजी पोस्ट ग्रेजुएशन हली रही आहे जेनेटिक्स में। सो बैकग्राउंड मुंहिंजो मेडिकल आहे, पर बाय प्रोफेशन जेको आहे मां इहो छा जर्नलिस्ट, मतलब जर्नलिस्ट भी आहियो, डॉक्टरेट भी पढ़ो था, सॉरी त इन में मतलब ॾाढो डिफिकल्ट आहे इहो ॿई। हाँ, थोड़ो सो डिफिकल्ट आहे, हिते मल्टीटास्किंग वारी ॻाल्हि अची वई आहे, पर आई एम एंजॉइंग बोथ ऑफ द साइड्स। सही। मतलब पंहिंजे जेको मुंहिंजी मेडिकल बि हले थी उनखे बि मां एंजॉय कयां पई, उहो बि ॾाढी इंटरेस्टिंग फील्ड आहे। क्राइम सीन्स जिते थींदा आहिनि उहो मां स्टडी करे रही आहियां। या ऑप्शंस आहिनि मूं वटि 2, हिकु त क्राइम सीन्स में या मां वञा, ॿियो उन खां अलावा जेनेटिक काउंसलिंग जेको आहे, यानी फॉरेंसिक्स ऐं जेनेटिक काउंसलिंग, सो ॿिन्ही में मां डिसाइड कंदसि। बाक़ी ही जेको प्रोफेशन आहे न, इन त मुंहिंजो होश ठिकाणे लॻाए छॾियो आहे। छो त ही तमामु सुठो आहे। तव्हां उन्हनि माण्हुनि सां उथो वियो था जेके हू आर रनिंग द सिस्टम, जेके सिस्टम खे हलाए रहिया आहिनि, मुल्क जे सिस्टम। सही। सो अहिड़े हवाले सां उन सां सिखूं बि पिया। सो तमामु सुठो कमु हली रहियो आहे माशाअल्लाह। दैट्स गुड। तव्हां छा करे रहिया आहियो सादिया? बस हींअर कुझु बि न, हींअर जेको आहे जेको ॿिए चैनल ते असांजो सिंधी प्रोजेक्ट हले पियो, मश्करनि जो ॻोठ सोप सीरियल। सही। उनजो वाइंड अप थी वियो आहे, उनजी रिकॉर्डिंग कंप्लीट थी वई हुई। वरी हींअर बसि हिकिड़ो आहे सिंध टीवी ते, नालो त न खणो खणी छॾियो हाणे। त शहरनि जो हिकिड़ो प्रोग्राम आयो, मां कयां पई माशाअल्लाह। ऐं ॿियो अॼु तव्हांजी बर्थडे जो ॿुधियो त भॼंदा भॼंदा तकड़ा तकड़ा पहुची वियासीं। थैंक यू सो मच। अलाह साईं तव्हांखे विश त चङी तरह कयूं न, त अलाह साईं तव्हांखे हयाती ॾींदो, सदाईं ख़ुशि हुजो, मुस्कुराईंदा रहो। ऐं मां इहा ॻाल्हि ॿुधंदमि त मां तव्हांखे चयमि त तव्हां इंशाअल्लाह अहिड़ो वक़्तु ईंदो 50 साल जो बि केक कटींदो। तव्हां चयो न न न इहो छो? बसि मां एॾी वॾी हयाती खां मूंखे डपु थींदो आहे। मतलब अल्लाह साईं जेतिरी बि हयाती ॾिए, हलंदी पंहिंजो हलाए, कंहिंजी मोहताजी अल्लाह साईं न ॾिए। छो ॾिसो ॿिए वक़्त जो मतलब ॿिए सेकंड जी ख़बर न पवंदी आहे असांखे। मूंखे न आहे ख़बर त मुंहिंजी हयाती केतिरी आहे, मुंहिंजे रब खे ख़बर आहे। पर हा बिल्कुलु दुआ पंहिंजी जाइ ते, पर मूंखे ॾाढो डपु थींदो आहे। न डपु न करणु घुरिजे, ज़ाहिर आहे ड्रिजंदासीं त पोइ कम थींदो न। अल्लाह जो ख़ौफ़ हुजणु खपे, क़बर जो ख़ौफ़ हुजणु खपे। असां अॼुकल्ह जेको टाइम जेको गुज़ारे रहिया आहियूं ऐं जेको माशरो असांजो थी वियो आहे न, असां पंहिंजी क़बर क़यामत इन्हनि शयुनि खे असां विसारे वेठा आहियूं। असांजो माशरो अहिड़ो थी वियो आहे। जी। सो ख़ौफ़ ज़रूरी आहे। हाँ ज़रूरी आहे। ख़ौफ़ त 24 कलाक हूंदो आहे। ये तव्हांखे टाइम मिली वेंदो आहे न फ़ैसिलो वठण जो बि, त कीअं उथिजे वेहिजे या छा कजे, ये टाइम मिली वेंदो आहे तव्हांखे। सो ख़ौफ़ इन हवाले सां ज़रूरी आहे। तव्हांखे वुमेन्स डे वारे ॾींहुं ॾाढो मिस कयो, तव्हां किथे बिज़ी हुयो? आउं जेको आहे ॻोठ वियल हुयसि, मुंहिंजी फर्स्ट कज़िन जी शादी हुई। अच्छा। इन जे करे हेॾे होॾे असीं थी विया हुयासीं। छो त उन ॾींहुं असां जेको लाइव शो कयो त उन में तव्हांजी कमी फील थी मूंखे। ऐं मां बिल्कुलु पंहिंजे डायरेक्टर साहब खे बि चयो त लैला किथे आहे, त उन्हनि चयो त शायदि लैला अॼु नाहे आई ऑफिस। पर जीअं वुमेन्स डे हाणे रिसेंट ई गुज़रियो आहे, 3 ॾींहं हुयो, त मां थोरो इन ते बि ॻाल्हाइणु चाहींदसि वुमेन्स जे बारे में, छो जो असां मायूं ई वेठियूं आहियूं हिते। त एवरी डे इज़ अ वुमेन डे। सो इहो पर्टिकुलरली हिकिड़ो 8 मार्च न आहे, एवरी डे इज़ अ वुमेन डे। त तव्हांजो छा ख़्यालनि जे बारे में? ख़्यालु इहो आहे, ॾिसो अलाए छो बसि हिन ते तंज़ ऐं बहस शुरू थी वियो आहे। कुझु जॾहिं नारा लॻा हुया त उहे फोटोशॉप थी विया, वरी उन्हनि ते
तंज़ ऐं बहस शुरू थियणु लॻो, जंहिंमां हिकु नारो मेरा जिस्म में मेरी मर्ज़ी बि हुयो, जेको हुनखे तमामु ग़लति तरीक़े सां वरितो वियो, हालांकि हुन जहिड़ो कोई कॉन्सेप्ट न आहे। अच्छा, हुन खां अलावा ॿी जेका ॻाल्हि, जेको माइंड सेट एग्ज़िस्ट थो करे न असांजी सोसाइटी में, हे बहस बि इन जे करे थिए थो छो त असीं हिक ॿिए जी चॉइसिस खे रिस्पेक्ट नथा कयूं। अगरि बाबा फॉर एग्ज़ाम्पल तव्हां हिकु होस्ट आहियो शो जा, या अदी जेको आहे एक्ट्रेस आहे, मां हिकु एंकर आहियां, त उते टियों चौथों माण्हू अची करे चवंदो भई हीअ एंकर छो आहे, छो थी करे, ठीकु आहे, टीवी ते छो थी अचे। मतिलबु असां इहा शइ जेको माइंड सेट एग्ज़िस्ट थो करे त हिक ॿिए जी चॉइस खे एक्सेप्ट न आहे करणो, एक्नॉलेज न आहे करणो, उते तंज़ करणो आहे त हीअ छो पई करे, छाजे लाइ पई करे, हिन में त हे आहे, हिन में त हो आहे, ख़ामियूं ऐं कोताही कढणियूं आहिनि। असां तमामु घटि लेवल ते हिक ॿिए खे इनकरेज कंदा आहियूं त ठीकु आहे, अगरि किरण जेको आहे हीअ शो होस्ट करणु पई चाहे, हुन हीअ शइ छॾे ॾिनी आहे त इट्स ओके, दैट्स हर चॉइस, ठीकु आहे। हू एम आई और शी और दे टू कॉमेंट और क्रिटिसाइज़ यू दैट वाई यू आर डूइंग दिस? नो, सही, वी नीड टू एक्नॉलेज ईच अदर्स चॉइसिस, असांखे रिस्पेक्ट करणु खपे। जंहिंजे करे ई हीअ जॾहिं शयूं थियनि थियूं त असां तंज़ करण जे लाइ ॿाहिरि था अचूं त भई हे त औरतूं आहिनि, हिननि खे त घर में हुजणु खपे, हिननि खे त लटो पाइणु खपे। अच्छा, पोइ वरी ॾिसो थिए ईअं पियो त इवन औरतूं बि जेके आहिनि उहे बि हिन शइ ते तंज़ कनि पियूं त बाबा तव्हांखे त घर में वेहणु खपे, तव्हां जेको आहे औरत थी करे ई, हा बिल्कुलु ईअं बि थिए पियो न, हू बि तंज़ कनि पियूं बाबा तव्हां एतिरो छो थियूं अचो, रोडनि ते छो थियूं निकिरो। न न, रोडनि ते निकिरण जी न, इन ॻाल्हि जो त मां बि आहियां, हाणे मार्च महीनो माइन ते जॾहिं अचिजे थो त ठीकु आहे, हर शइ पंहिंजी, मां सॉरी तव्हांजी हर शइ जेका हुई उहा ठीकु आहे, औरत जे लाइ आवाज़ु खणणु ज़रूरी आहे, छो जो अञा बि असांजे ॻोठनि में, बल्कि ॻोठ जा शहरनि में बि अञा अहिड़ा माहौल, अहिड़ियूं घणियूं शयूं आहिनि जेके लिकाई थियूं वञनि, पर औरतुनि खे दॿायो थो वञे, ठीकु आहे, पर कुझु छो जो 5 आङुरियूं बराबरि न आहिनि, ईअं न त सभु मर्द ख़राबु आहिनि त सभु औरतूं ख़राबु आहिनि, न। पर असां सोशल मीडिया, असांजी इहा जेका मीडिया आहे उहा घणियूं शयूं जेके आहिनि ढक में रखंदी आहे, छो जो एतिरी हिननि खे परमिशन न आहे त हर शइ ॾेखारे। सोशल मीडिया ते कंट्रोल न आहे, माण्हुनि खे जेका शइ आहे ईअं हलाए छॾियूं, ॾेखारे छॾियूं, त इन्हनि शयुनि में बि घणो कुझु उन्हनि ॾेखारियो आहे जंहिंजे करे एक्शन खयो वियो आहे। पर जेके वीचारियूं घरनि में वेठियूं आहिनि, जिन खे एतिरी अवेयरनेस न आहे, जिन खे ख़बर ई न आहे नो हाउ जी, ऐं वरी उन्हनि खे इहो ई ॿुधायो वञे थो त हीअ सभु ग़लति थी रहियो आहे, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि जो माइंड सेट आहे हिकिड़ो, त उहो ग़लति खे ग़लति ई चवंदियूं, उन्हनि खे इहो मतिलबु नथो ॿुधायो वञे त न इहा बि हिकिड़े क़िस्म जी जेकॾहिं आज़ादी आहे त उहा तव्हां कहिड़े तरीक़े सां उनखे अवेयर करे सघो था। ॻाल्हि बसि हुननि जे लिबास ऐं हुननि जे रोडनि ते निकिरण ते थी थिए, हो जेको एजेंडा खणी निकिरनि थियूं था उन ते कोई नथो ॻाल्हाए, हू तालीम जी ॻाल्हि थियूं कनि, डोमेस्टिक वायलेंस जा जेके केसिस थियनि था उन जे हवाले सां ॻाल्हि थियूं कनि, हो पंहिंजे इनहेरिटेंस विरासत मां औरतुनि खे हक़ नथो मिले, उहा ॻाल्हि बिल्कुलु इन ॻाल्हि खे कंटिन्यू कयूं था। त कॉल वठंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। अभी वालेकुम सलाम। पहिरियों तव्हांजे गेस्ट ऐं तव्हांजी पूरी केटिन टीम जलीपुर भाउ जे तरफ़ां अस्सलाम वालेकुम भेण। वालेकुम सलाम। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा भाउ, ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह। अभी ऐं पहिरियों त तव्हांखे जेको आहे सो इहो ॿुधाईंदुमि त जेको आहे अॼु मुंहिंजी घरवारी जी बि सालगिरह आहे ऐं मुंहिंजी भेण जी बि सालगिरह आहे, मुंहिंजे लाइ डबल ख़ुशी आहे, मुंहिंजे लाइ डबल हैप्पी बर्थडे टू भाभी। तव्हांखे मुबारक, मूंखे मुबारक हुजे जो भेण जी बि सालगिरह आहे, घरवारी जी। बिल्कुल बिल्कुल, थैंक यू भाउ, थैंक यू। भाभी के भी जेको मुंहिंजी पूरी टीम जी तरफ़ां भाभी के भी इलाही मुबारक हुजनि बर्थडे जी। इंशाअल्लाह अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। ऐं आका शोभी जी नंढड़ी आई आहे माशाअल्लाह ॾाढी प्यारी, उनखे बि सलाम। शोभी भाउ खे बि आती शादी आहे जेको आहे माशाअल्लाह, भेण जेको आहे सो अल्लाह ताला ख़ुशि रखे, ॾाढो सुठी अदाकारी कंदी आहे। आती ॾाढी तव्हां आती हिकिड़ी ॻाल्हि राज़ तव्हांखे ज़रूरु पुछंदुमि त ही कहिड़ो तव्हांजो राज़ आहे जो वज़न तव्हांजो वधी वरी पाण ई लेवल ते अची वियो आहे? इहा महिनत मूंखे ॿुधाइजो छो त मुंहिंजो वज़न ॾाढो वधी वियो आहे भेण। मुंहिंजे लाइ मुंहिंजो वज़न अदा वधी वियो आहे, लेवल में न आयो आहे। न भेण, हाणे तव्हां माशाअल्लाह हीअं ॾाढा सुठा आहियो। वॾी महिरबानी आहे दादा। बचड़नि खां पोइ त ज़ाहिर औरत फैलिजी थी वञे न, अल्लाह साईं मूंखे बचड़ा ॾिना आहिनि उन जी वजह सां। सिंध जा सरमाया आहियो तव्हां आहियो त असां आया आहियूं। वॾी महिरबानी दादा, वॾी महिरबानी, वॾी महिरबानी। तव्हांजा कुर्ब, तव्हांजा कुर्ब अदा, वॾी महिरबानी। तव्हां एतिरा सुठनि लफ़्ज़नि में, सुठनि लफ़्ज़नि सां मूंखे नवाज़ियो आहे। मां जज़्बाती इहे वॾा लफ़्ज़ आहिनि सिंध जो सरमायो, बसि तव्हांजी मोहबत आहे। ऐं ॿियो त मां फैलिजी हिन जे करे वई आहियां, मां सभिनी खे चवंदी आहियां त मोटा छो थी आहे, सभिनी सवाल इहो ई हूंदो आहे। इहो बि एक्सेप्ट करणु लाज़मी आहे न, ज़रूरी आहे, मोटो सनो ज़रूरी आहे, असां उहे ई आहियूं, पर चवण जी ज़रूरत ई न आहे। ज़ाहिर आहे शादी खां पोइ ॿारनि खां पोइ औरत जेको आहे थोरी जेको आहे ईअं फैलिजी वञे थी, ऐं हुन में
पंहिंजे हथ में मेंटेन करण पंहिंजे हथ में पर जेसी ताईं पुॼे न नथो पुॼे पियो मांखे फुर्सत मिले त मेंटेन कयां सही त लैला उन ॻाल्हि खे कंटिन्यू कंदासीं इहा ॻाल्हि तव्हांजी बिल्कुलु सही आहे एजेंडा मक़सद ऐं उन खां अलावा जेका प्रॉपर्टी वारी जेका ॻाल्हि तव्हां कई आहे न त मुंहिंजे साम्हूं बि हिकिड़ो केस आहे अहिड़ो शायदि मुंहिंजे ई कंहिं सुञाणण वारे जो नालो न खणंदसि हुनजो पर उनजी मदर जी डेथ थी चुकी आहे उनजो बाबा मुंहिंजे ख़्याल में उनजो बाबा भी शायदि कोन्हे को ॿाहिरि कब्ज़ो करे वेठा आहिनि हा भेण खे हिसो कोन था ॾियनि ॾिसो नंढे हूंदे खां न इहा शइ असां पंहिंजी फैमिलीज़ में ॾिसंदा ईंदा आहियूं जेकी सुठी वारी बूटी हूंदी आहे न उहा असांजे भाउ खे मिलंदी आहे छोकिरे खे मिलंदी आहे हाणे हिते जॾहिं असां फॉर एग्ज़ाम्पल ही मां चवां थी त उते अॻियां सुवालु उथंदो भई हीअ त मतिलबु बहस पई करे हीअ त एॾो हरू भरू छो पंहिंजे भाउ सां इहो मुक़ाबिलो न आहे ठीकु आहे बराबरी इन सेंस में त जीअं तालीम जी बराबरी हुजे जीअं हुनजो औरत जो हक़ु आहे जेकॾहिं इनहेरिटेंस मां प्रॉपर्टी मां मिल्कियत मां त उहो हुनखे मिलणु खपे त हिन में छा ख़राबु ॻाल्हि आहे सही खोड़ सारियूं औरतूं जेके आहिनि हिन हक़ खां महरूम आहिनि सही था चओ अच्छा उहा शुरूआति बि ॾिसो इंट्रस्टिंगली पंहिंजे घर खां ई थिए पई पंहिंजा भाइर पंहिंजो वालिद एतिरे क़दुरु जो अच्छा वरी किथे किथे त कॉन्सेप्ट ई न अथव न तव्हां स्पेशली जेकी ॻोठनि जी ॻाल्हि करे पई न तव्हां मां केॾो प्रिविलेज आहियूं उते टीवी ते वेही करे असीं आवाज़ उथारियूं पिया जेकी औरतूं रोडनि ते निकिरनि थियूं उन्हनि ई औरतुनि जे लाइ आवाज़ उथारनि थियूं बाक़ी जेके ॻोठनि में रहनि थियूं उते त इन शइ जो को कॉन्सेप्ट ई कोन्हे को का औरत ॻाल्हाए कोन पई सघे त मुंहिंजो बि को हिसो आहे जेकॾहिं हू ॻाल्हाईंदी त पोइ अॻियां ॾिसो त हुनजो हशर छा पियो कयो वञे सही ऐं खोड़ सारियूं औरतूं जॾहिं हेल्पलाइन्स मौजूदु आहिनि पर हू अप्रोच नथियूं करे सघनि हू जेकॾहिं कंदियूं त हू कहिड़े हवाले सां कनि छो त उन्हनि खे ख़बर आहे त जेकॾहिं कंदियूं त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे उनखे सपोर्ट उहा पंहिंजी फैमिली खां न मिलंदी कहिड़े सपोर्ट कंप्लेन ज़रूरी हूंदी आहे ऐं स्पेशली छोकिरी लाइ त मां चवंदी आहियां त हुनजे लाइ फैमिली त शेल्टर हूंदी आहे हा बिल्कुलु पर अफ़सोस हिते असां वटि आहे कोन तव्हां ॾिसो डोमेस्टिक वायलेंस जा केसिस केतिरा थियनि था त हिते वरी तंस पियो थिए त तव्हां एतिरो छो पियूं चओ त जेको आहे डोमेस्टिक वायलेंस थी थिए घरेलू तशद्दुद थिए या मुंहिंजी हिकिड़ी फ्रेंड आहे उहा हिकिड़ो शेल्टर होम रन कंदी आहे हिते कराची में ही शेल्टर होम आहे नाज़माबाद वारी साइड ते काफ़ी फेमस आहे हिन वक़्तु पनाह शेल्टर होम मां हुन नालो ज़रूरु खणणु चाहींदसि ऐं मां इनशाला पंहिंजी हुन फ्रेंड खे जल्दी मां इनवाइट करणु चाहींदसि उन्हनि वटि अहिड़ा केसिस ईंदा आहिनि लैला तव्हां यकीन कंदो समटाइम्स कॾहिं कॾहिं उहो जॾहिं मूंसां शेयर कंदी आहे मां सोच में पइजी वेंदी आहियां त मां जो एतिरी ज़्यादती अञा ताईं थिए पई तव्हां मां त ख़ुशनसीब आहियूं न ॾिसो असांखे पंहिंजो फैमिली सपोर्ट कनि थियूं बट इहो तव्हां मुंहिंजी वरी ज़िमेदारी अचे थी त छो त असीं हिकु स्क्रीन ते अचूं था त यू एंड आई वी बोथ आर रिस्पॉन्सिबल जेकी बि स्क्रीन ते अचो त असां उन्हनि माइनि जे लाइ आवाज़ खणूं हुननि जो आवाज़ बणिजूं जेके पंहिंजा हक़ न पिया मिलनि छो न मिलनि उन्हनि खे छो न हू तालीम जो जेको आहे पढ़नि तव्हां ॾिसो नंढी उमिरि में शादी पई कराई वञे छोकिरी 18 सालनि जी थिए न पई 12-13 जी सालनि जी उमिरि में हुनजी शादी पई कराई वञे त हुनजो जिस्म त इहो सभु एक्सेप्ट न करे सघंदो न कहिड़ी जेकी फिज़िकल चेंजिस मां गुज़रे पई सही त इहे अहिड़ियूं शयूं आहिनि अहिड़ा असांजा सोशल इशूज़ एग्ज़िस्ट कनि पिया जंहिंखे अटेंशन जी तमामु ज़रूरत आहे हुकूमती लेवल ते बि पर ख़ासि करे माइंड सेट नीड्स टू बी चेंज्ड सही ॻाल्हि आहे ऐं बिल्कुलु जेसीं ताईं छोकिरी 18 सालनि जी नथी थिए तव्हां हुनजी शादी ईअं नथा कराए सघो प्लीज़ तव्हां उन ते जेको आहे थोरो रहम कयो हुनजो मासूम हिकिड़ो त पाण मासूम आहे हुनजो जिस्म बि उनखे एतिरी परमिशन नथो ॾिए नंढी उमिरि में सफ़ा हो मतिलबु ॿार उनखे पैदा थी थो वञे इहो ज़ुल्म आहे ठीकु आहे इस्लाम में आहे त न्याणी जीअं जवान थिए थी तव्हां हुनजी शादी कराए छॾियो पर सफ़ा इहो ज़ुल्म बि न कयो जो 13-14 सालनि जी उमिरि में तव्हां हुनजी शादी कराए तव्हां हुननि खां जेको आहे ॿार ॼणणु वेही थी रहे पई त इहो इलाही मतिलबु हिन टाइम मां चवां थी त इहो गुनाह न कयो हा अच्छा वरी प्लीज़ इहो गुनाह न कयो किरण हिकिड़ो ॿियो माइंड सेट बि एग्ज़िस्ट करे पियो इहो ई हीअ ॻाल्हि त ख़ैर घणी टीवीज़ ते बि हली आहे त बाबा पुटु थिए धीउ न थिए इहो काफ़ी ॾिसो केतिरी असां ॿुधी आहे न इहा ॻाल्हि पर इहो अॼु जे दौर में बि इहा शइ एग्ज़िस्ट करे पई घरनि में जेकॾहिं कंहिंखे हा मां वरी तव्हांजी ॻाल्हि थी कयां सोशल मीडिया ते इहा साॻी धीउ पुटु वारी ॻाल्हि थी 7 सालनि जी न्याणीअ खे 7 ॾींहंनि जी 7 साल थी चवां 7 ॾींहंनि जी जंहिंखे माण्हू ॿ चपाटा ई हणे हिकिड़ो मुको ई हणी छॾिया त उहा हूअं बि मरी वञे 21वीं सदी थी हले 21st सेंचुरी हिकिड़े मुके लत में ई अधड़ी मरी वञा पर 4 फायर करणु या दरिंदगी न मुंहिंजे ख़्याल में हुनजी मदर हुनखे फीड कराए रही हुई जो अची करे हुन हिकदमि हुनखे कच्छ मां खयो आहे हुनखे जस्ट हुन हेठि फिटी कयो आहे हे स्टार्टेड फायरिंग हर ॾिसो इहो नंढे हूंदे खां न इहा शइ
इनकलकेट पई कई वञे असांजे ज़हननि में त जेको पुटु आहे उहो वधीक आहे ऐं जेकी धीउ आहे ॿई बराबर आहिनि। त बराबरी औलाद तव्हांजी ॿ अखियूं आहिनि, औलाद तव्हांजी ॿ अखियूं आहिनि। समझी पई तव्हां हिकिड़ी अखि खां ॾिसंदव, अगरि ॿी अखि खां न ॾिसंदव त तव्हांखे तकलीफ़ थींदी ज़रूरु। इंसान खे अलाह साईं ॿ अखियूं ॾिनियूं आहिनि त औलाद बि तव्हांजी ॿई अखियूं आहिनि। त इहो हिकिड़ो जेको असांजे ज़हननि में हिकिड़ी जेका अजीबो ग़रीब जेका शइ वेठल आहे न त पुट 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 तव्हांखे को ताज कोन कराईंदा। मां वरी विच विच में ॻाल्हायां थी हर न त तव्हां ॻाल्हायो आहे। जीअं औरत ते ॻाल्हाइजे थो त औरत ई दुश्मन आहे। हुन छोकिरे जे माइंड में का अहिड़ी ॻाल्हि न हूंदी, ज़रूर न ई माउ भेनरिन इन्हनि सभिनी बरगलायो हूंदो तॾहिं ई वञी हुन माइंड में आयो त पुटु लाज़मी घुर्जे थो मूंखे, न त हुनखे पैदाइश इहो थी सघे थो। पर घणो करे इंसान खे पंहिंजो अकुल बि हूंदो आहे, पंहिंजो अकुल बि हूंदो आहे, बि हूंदा आहिनि जेके शऊर थो अचे। हाँ बिल्कुल, पर हुनजी माउ भेनर औरत जी घणी। हाँ थी सघे थो। हिते बि कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी भेण केरु पियो ॻाल्हाए? जी बाजी अनिला पई ॻाल्हायां मोरजा सां। जी जी भेण कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? जी अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो तव्हां कीअं आहियो? मां बिल्कुलु ठीकु ठाक। हैप्पी बर्थडे आपी। अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशी नसीब करे ऐं अल्लाह पाक तव्हांखे सेहत रे ज़िंदगी ॾिए। थैंक यू अदी। ख़ुशियुनि सां भरे ऐं ईअं सदाईं ख़ुशि रहो, आबाद रहो। थैंक यू भेण, थैंक यू सो मच। तव्हां भेनरुनि जी दुआऊं हूंदियूं त बिल्कुलु इंशाअल्लाह ख़ुशि रहंदसि। आपी साजिया सां ॻाल्हाईंदा? जी जी ॻाल्हायो। जी बाबा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम बाबा। आपी कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह बाबा, बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हां ॿुधायो, तव्हां ख़ुशि लॻा पिया आहियो? जी अल्हम्दुलिल्लाह। आपा कीअं आहे? आपा बि सही आहे? अल्हम्दुलिल्लाह सभु ख़ैर सां, सभु घर जा भाती ख़ैर सां आहिनि। ऐं अॼु मां आई आहियां किरण खे विश करण लाइ। ठीकु आहे भेण, पंहिंजो ख्यालु रखिजो। थैंक यू सो मच। अल्लाह हाफ़िज़। अल्लाह हाफ़िज़। जी व्यूअर्स, त कचेरी हिन जारी आहे। वक़्तु थियो ब्रेक जो, जल्दी वापसि था अचूं। वेलकम बैक व्यूअर्स। वे तव्हां साम्हूं हाज़िर आहियूं ऐं बिल्कुलु असां किचन में आहियूं हिन वक़्तु। ऐं छा तयारी कई आहे तव्हां? आदि हाँ, मां ही माश जी दाल आहे, इनखे तक़रीबन कलाक खनि पुसाए छॾियो हो। उन खां पोइ इनखे ग्राइंड कयो मां, हल्को इनखे मां ऑयल में कयुमि। हाणे इनखे वधीक बॉइल करणु असांखे ऑयल में डीप फ्राई करणो आहे। डीप फ्राई करणो आहे। ठीकु आहे, त पोइ बिस्मिल्लाह कंदासीं। ऐं असां जेको आहे हिन वक़्तु दही बड़ा ठाहे रहिया आहियूं व्यूअर्स। ऐं जेके माश जी दाल जा दही बड़ा आहिनि ऐं उहे असां फ्राई कंदासीं शफ़क़ कुकिंग ऑयल में, छो त शफ़क़ कुकिंग ऑयल इलाही लाइट वेट आहे, स्किन बोन्स ऐं आइज़ जे लाइ तमामु सुठो आहे, हेल्दी आहे। त तव्हां ज़रूरु यूज़ कयो। पंहिंजे घर में जेका बि तव्हां मानी पचायो त शफ़क़ कुकिंग ऑयल में तव्हां मानी पचायो। त बिस्मिल्लाह कंदासीं असां। मां बिल्कुलु इनखे तव्हां पहिरियां बॉइल कयो हुयो? जी, इनखे पहिरियां बॉइल करे पाणी में इनखे रखियोसीं ऐं पोइ इनखे ग्राइंड कयोसीं बिल्कुलु। ठीकु आहे। लूणु ऐं ॻाढ़ा मिर्च थोरा विझे। ठीकु आहे। शफ़क़ कुकिंग ऑयल इलाही लाइट वेट आहे। ॾिसो ख़ुशबू हुनजी केतिरी प्यारी आहे। ख़ुशबू ज़बरदस्त आहे इनजी। त इन में पाण घर में इहो शफ़क़ ऑयल इस्तेमालु कंदा आहियूं, तमामु बहितरीनु आहे। ज़बरदस्त। इनखे असां ब्राउन कंदासीं। बिल्कुल बहाना चाहिए और आज तो कुछ ज्यादा ही बहाना चाहिए। और शोभी भाई को तो वैसे भी बहाना चाहिए। जबरदस्त खुशबू वाकई ॾाढी अची रही आहे। को सोडो ना है। तव्हां सिर्फ़ु कलाक ॾेढ कलाक खनि जेतिरो तव्हां इनखे दाल खे पुसाईंदो न हेतिरो ई सुठो थींदो। सही। त केतिरी देर केतिरो मतिलबु इनखे गोल्डन ब्राउन कंदासीं असां? बसि तव्हांखे मां ॾेखारियां थो। तक़रीबन जीअं लाइट ब्राउन थिए वधीक सही, छो जो इहो कुक त ऑलरेडी आहे। सही। पर असां इनखे लाइट ब्राउन कंदासीं। उन खां पोइ दही जो मिक्सचर। सही। वो भी तव्हांखे अच्छा, दही जो जेको मिक्सचर हूंदो उन में तव्हां छा छा ऐड कंदा? दही जो मिक्सचर हिन में खंडु आहे, ठीकु आहे, लूणु आहे ऐं खीर थोरो विधल आहे। अच्छा, खीर। जी जी
अच्छा कुछ माण्हू जेको आहे में फ्रेश क्रीम भी यूज कंदा आहिनि, कंडेंस मिल्क्स भी इस्तेमाल कंदा आहिनि, पर हू घणो मिठो थी वेंदो आहे। अच्छा उन सां छो जो खंड जेका नॉर्मली खंड जेका आहे न उन सां तव्हां इंशाल्लाह तव्हांखे हाणे जंहिंमें सर्व कंदो खाईंदो त ॾिसंदो उन में तव्हांखे एतिरी टेस्ट ईंदी त असांखे कंडेंस मिल्क्स या फ्रेश क्रीम विझण जी ज़रूरत ई न आहे। सही ज़बरदस्त। त व्यूअर्स मां तव्हांखे ॿीहर ॿुधायां त असां जेका हिन वक़्तु कुकिंग करे रहिया आहियूं, दही बड़ा जेके ठाहे रहिया आहियूं ऐं जेके दही बड़ा जेके थी रहिया आहिनि, पकोड़ा जेके माश जी दाल जा जेके हिन वक़्तु फ्राई थी रहिया बिल्कुलु हाणे रेडी आहिनि, असां इनखे कढे फौरन शफ़क़ कुकिंग ऑयल में फ्राई थी रहिया आहिनि। शफ़क़ कुकिंग ऑयल जेको आहे इलाही लाइट वेट आहे, आइज़ बोन्स ऐं स्किन जे लाइ तमामु बहितरीनु आहे। शफ़क़ कुकिंग ऑयल में कुकिंग कयो ऐं मूंसां गॾु नंढड़ी प्यारी परी हिते मौजूदु आहे, उहा बि कुकिंग सिखी रही है। परी कुकिंग आती है? नहीं आती? क्यों नहीं आती? कोई बात नहीं, सीख जाएंगे। बिल्कुलु हाणे हिन वक़्त ते तव्हां मां बिल्कुलु पंहिंजे व्यूअर्स खे बि ॾेखारणु चाहींदसि त ही ॾिसो बिल्कुलु एतिरा गोल्डन ब्राउन ऐं उन खां पोइ हिननि खे असां दही वारे मिक्सचर में डिप कंदासीं। हाणे पाणी हिन में विझंदासीं, पाणी विझण खां पोइ दही जो जेको आहे न हिन में तक़रीबन असां 5 खां 10 मिनट इनखे पाणी में पुसाईंदासीं ताकी ही फुलिजी वञनि। ठीकु आहे। उन खां पोइ हिन जो पाणी जेको आहे रिमूव करे पोइ असां दही जो मिक्सचर बिल्कुलु नरम हीअं करे, हा बिल्कुलु हथ सां पाणी बिल्कुलु हिन जो पाणी कढे, छो जो दही ऑलरेडी हुन में पाणी हूंदो आहे। हिनखे असां बिल्कुलु हिन जो जेको पाणी आहे रिमूव करे पोइ असां दही जे मिक्सचर में विझंदासीं। उन खां पोइ तव्हां चटणी मिठी चटणी थींदी आहे इमली जी, उहा बि यूज़ करे सघो था। चाट मसालो थियो हा उहो विझे पोइ इंशाल्लाह तमामु लज़ीज़ थींदो आहे। ठीकु आहे। त केतिरी देरि हिनखे डिप करे रखंदासीं? बस 5 खां 10 मिनट। 5 खां 10 मिनट हिन में पाणी सही जिब्स थी वञे। सही। उन खां पोइ हिन जो पानी रिमूव करे असां मिक्सचर में विझंदासीं। हेलो ज़बरदस्त, आ जाओ मेरा बच्चा, वहाँ चलते हैं और क्या कहते हैं थोड़ी सी आंटी के साथ गपशप करते हैं। आप मेरे साथ ही बैठ जाओ, सही है? हाँ बिल्कुल, रमज़ान शरीफ़ याद अची वियो ऐं जेको आहे इहो इहा प्रिपरेशन आहे न हिन वक़्त खां ई जेको आहे इहे तयारियूं शुरू थी वेंदियूं आहिनि। तव्हांखे ईंदी, तव्हांखे त यकीनन ईंदी हूंदी। कंदी आहे कुकिंग कंदी आहे। टी पार्टी हूंदी आहे, दही बड़े खां बग़ैर त अधूरी आहे। पार्टियूं त थींदियूं रहंदियूं पर रमज़ान शरीफ़ में दस्तरखान ते जेसिताईं दही बड़ा ऐं चाट चाट इहे शयूं न हुजनि त मज़ो न ईंदो आहे। वाकई मज़ो न ईंदो। पकोड़ो ऐं खजूर, दही बड़ा लाज़मी हुजनि। लाज़मी लाज़मी। लला तव्हांखे ईंदी आहे कुकिंग? हाँ कुकिंग मां थोड़ी सी कंदी आहियां। कुछ पर्टिकुलर शयूं जीअं बिरयानी थी वई, दही बड़नि सां एॾी दिलि लॻंदी न आहे, बस बिरयानी इज़ द मेन कोर्स। उन में सुठी आहियां मां, बिरयानी सुठी पचाईंदी आहियां। कढ़ाई थी वई, बाक़ी मानी पचाइण ईंदी न आहे। बाक़ी द होल क्रेडिट गोज़ टू माय अम्मी। अम्मी सॼे घर खे ॾिसंदी आहे। अम्मियूं हूंदियूं आहिनि वाकई में। सो अम्मी जे हथ में ॾाढी शीरी आहे, ॾाढो सुठो अम्मी माशाल्लाह। सभिनी सुठियूं हूंदियूं आहिनि माशाल्लाह। मूंखे त मतिलबु इहा ख़बर आहे, मां कॾहिं आपा जे हथ जी मानी खाधी कोन्हे पर मां तारीफ़ ॾाढी ॿुधी। हाँ अम्मी माशाल्लाह सुठी कुकिंग कंदी आहे। कॾहिं हाणे त सभई ज़ाहिर ॿार अम्मी वॾा आहिनि त सभई कुकिंग कंदियूं आहिनि, मुंहिंजी सिस्टर वग़ैरह। पर जॾहिं बि अम्मी कंदी आहे माशाल्लाह उन खां पोइ सभई रुगो चवंदा आहिनि अम्मी हिकु दफ़ो बीहर, अम्मी अम्मी अॼु ठाहे ॾेखार। पोइ ख़ासि तौर ते अम्मी खां मच्छी पचाईंदा आहियूं। त हू करे करे मतिलबु आदी थी पियूं वञनि न, उनजो हथ ठही पियो वञे। अच्छा एतिरो माशाल्लाह क्वांटिटी में सभु शयूं खणंदियूं आहिनि मदर्स। मां अम्मी खे बि ॾिसंदी आहियां न, हालांकि मां बि कुकिंग कंदी आहियां घर में, पर मसालनि जी जेका प्रैक्टिस अम्मी खे आहे। असां स्पून्स वग़ैरह यूज़ कंदा आहियूं, अम्मी हथ यूज़ कंदी आहे। अच्छा। ऐं हथनि सां जेको मसाला जेको पाण मिक्स कंदी आहे ऐं जंहिं क्वांटिटी में खणी जेके विझंदी आहे उन्हनि में, मां अम्मी खे चवंदी आहियां अम्मी इहो छा आहे? मां मतिलबु अगरि एतिरो विझंदसि त मां वधीक विझी चईंदसि। अम्मी चयो कीअं वधीक विझंदी? वधीक त तूं चमचे सां विझंदी आहे, हथ सां तूं कीअं वधीक विझंदी आहे? अच्छा। सो इहा ॾाढी मतिलबु हिकिड़ी प्रैक्टिस आहे मदर्स खे, ॾाढी प्रैक्टिस आहे। घर संभालींदियूं आहिनि। वरी अॼुकल्ह जी जेके नाज़ुक छोकिरियूं आहिनि उहे एतिरो कनि कोन पई, पर उहे बि करे पयूं वञनि, संभाले वञनि पयूं, बसि दौर दौर जी ॻाल्हि हूंदी आहे। सही ॻाल्हि आहे। त हू बि उन्हनि खे बुख नथी मिलंदी। बिल्कुलु सिखी वेंदी। बुख नथी मिलनि जो अॼुकल्ह उहो आहे न ऑनलाइन जे सिस्टम। हाँ रेसिपीज़ इहो सिस्टम जेको आहे न इन ज़िंदगी आसान करे छॾी आहे। ऐं मां हूअं त मां हर शइ चवंदी आहियां कोविड जे बारे में इलाही कुझु ॻाल्हाईंदी आहियां, पर मां हिकिड़ी शइ चवंदी आहियां त थैंक्स टू कोविड त इन इलाही शयूं सिखाई पेंडेमिक में। हाँ काफ़ी माण्हू घर रहिया, मर्दनि कुकिंग स्टार्ट कई, काफ़ी वो भी थियो, शादियूं भी तरीक़े सां थियण शुरू थी वियूं। के ये ॻाल्हि वणी मर्दनि कुकिंग स्टार्ट। हाँ न छो न, सुठी ॻाल्हि आहे न, करणु खपे, कंदा आहिनि, बिल्कुलु कंदा आहिनि। असांजी फैमिली में जेके बि असांजा भाइर आहिनि या मुंहिंजो हस्बैंड आहे उहो या मां असांजे ख़ानदान में त ईअं न आहे त औरत ऐं मर्द में एतिरो फ़र्क़ु आहे,
पर घर में जीअं मर्द आहे त उहो सभिनी सां गॾु नॉर्मल हूंदो आहे। बस उन्हनि खे बि हथ थोरो वंडाइणु खपे न, सॼो ई कमु औरत ते जॾहिं जॾहिं बि मेन इवेंट्स थियनि था त रुॻो औरतूं ई बीठियूं हूंदियूं आहिनि वेचारियूं, ॿार बि पंहिंजा संभालनि था त हाणे माशा सभु मैरिड आहियो, ॿार बि संभालियो, होॾा कमु बि कयो। हाणे रिसेंटली शादी था थी आयसि न, हालत ॾिसी आयमि मां मायुनि जी जेके मैरिड हुयूं कीअं कमु कनि पियूं, ॿार बि संभालते, इहे मोस्टली इवेंट्स में थिए पियो न, त मर्द जेके आहिनि आराम सां ॿी पंहिंजी डीलिंग कंदा आहिनि, पर जेकी मायूं आहिनि उहे डील बि कंदियूं आहिनि, महिमाननि सां बि उथंदियूं वेंदियूं त पंहिंजा ॿार बि संभालनि। सही था चओ, मतलब अचीवमेंट हूंदी आहे न औरत खे, औरत जे लाइ अचीवमेंट आहे। अगरि तव्हां असां अचीवमेंट जी ऐं इन्हनि शयुनि जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं था, विमेन्स जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कयूं था, इहा अचीवमेंट आहे, मर्द करे ॾेखारियूं। बिल्कुलु आहे। और औरतुनि जी मां तव्हांखे अञा हिकु वधीक ॻाल्हि ॿुधायां त असां चवंदा आहियूं त औरत सेंसिटिव आहे, न औरत सेंसिटिव न अथव, मर्द वधीक सेंसिटिव अथव। इलाही मज़बूत। मर्द खे तव्हां अगरि कोई अहिड़ी ॻाल्हि चई वेंदव न त हुनखे दिलि ते लॻंदी आहे, उहो इनफैक्ट उते रोई बि वेरे, पर औरत में बर्दाश्त जो मादो जेको आहे न वधीक अथव। सादिया हिन ॻाल्हि ते ॾाढो थी खिले। न तव्हां डिसएग्री बि कयो था त भली चई पिया सघो। न न मां इहा ॻाल्हि थी कयां त अॼु तव्हांजी बर्थडे जे लाइ आयासीं। न ख़ैर आहे, ये ॻाल्हियूं बि करे सघूं था। इहो आहे न त असां हुन में इहे बि ॻाल्हियूं कंदा आहियूं, माशरे खे बि गॾु खणी सोशल इशूज़ ऐं हाईलाइट थींदा आहिनि। मां कोशिशि कंदी आहियां त जेके इशूज़ आहिनि मां उन्हनि ते ॻाल्हायां, तमामु ज़रूरी आहे। पर मां सेलिब्रेशंस त थींदियूं रहंदियूं आहिनि, त वाकई में असां उन्हनि खे एप्रिशिएट बि कंदासीं, पर ही ॻाल्हियूं वञणु तमामु ज़रूरी आहे, तमामु ज़रूरी आहिनि, अवेयरनेस तमामु ज़रूरी आहे। त बिल्कुलु मुंहिंजे ख़्याल सां उते प्रिपरेशन बि अली जी तक़रीबन थी वई आहे। रेडी मां चाहियां थो त तव्हां सभु खे मां टेस्ट बि करायां। बिल्कुलु, मां अचां जी, अचो। चले परी तव्हां वेंदो, असां न हिते टेस्ट कयूं, मां हिते खणी थी अचां न। हा जल्दी कयो जल्दी। त ॾिसो ज़बरदस्त तयारी जेका थी आहे। सो वाओ, आ जाए परी। बिल्कुल लगन तो स्टा था। वाओ वाओ, जबरदस्त जबरदस्त। ॾिसण में त लाजवाब आहिनि, तारीफ़ करे सघूं था। बिल्कुल, थोड़ो फ्रेम में ॾेखारियो। जो बुखियो माण्हू हूंदो आहे न, उन खाधे पीते में घणी नज़र। नेचुरल ॻाल्हि आहे, माण्हुनि खे वणंदो आहे खाधो पीतो। सही सही सही, थैंक यू। वाकई ॾिसण में तो टेस्टी तो नज़र अचे ॾाढो। परी खाएगी, परी खाएगी। सो ॿुधायो, चमचो एॾो वॾो आहे, वात नंढड़ो। खाओ खाओ, पोइ मूंखे ॿुधायो तव्हांखे कीअं टेस्ट लॻो। थैंक यू मिस्टर शेफ। लाजवाब, जबरदस्त, सुपर डुपर। सुपर डुपर हिट। जी जी जी। परी को यहाँ पे बिठाते हैं, अभी परी को खिलाते हैं यहाँ पर, ठीक है परी? उसके बाद फिर आप मेरे पास आ जाओ, ठीक है? मैं परी को दूंगी। जबरदस्त, लाजवाब। थैंक यू। मैं खिलाऊं? मैं खिलाऊं? गिर जाएगा ना? मैं खिलाती हूँ, कोई मसला नहीं। वाकई में जबरदस्त है। थैंक यू। मजे का है? हाँ, थैंक यू शेफ अंकल। परी कह रही है थैंक यू शेफ अंकल, बहुत मजे का बनाया है। हाँ तमाम सुठो आहे, मां भी एक्सपेक्ट न पई कयां, मूंखे लॻो त शायद स्क्रीन जे करे तारीफ़ क्या बात है करणी अली भाई। टू बी ऑनेस्ट वाकई तो वाह जी वाह अली, पोइ मां चाहींदसि तव्हां अचो ऐं प्लीज़ कुछ ॿुधायो असांखे। अॼु माशाल्लाह तव्हांजी बर्थडे आहे, मां तमामु ख़ूबसूरत तव्हांखे डेडिकेट कंदुसि। अरे थैंक यू, ऐं सभु मुंहिंजा तमामु बहितरीन महिमान आहिनि सभिनी खे। मूंखे ॾेई छॾियो थी। शेफ सां सिंगर भी आहिनि जी, मल्टी टैलेंटेड आहिनि माशाल्लाह सां। असांजा जेके शेफ आहिनि मल्टी टैलेंटेड आहिनि। आप खाएं शुभ भाई, ये है इसके पास, खिला रही हूँ मैं इसको। हाँ लेकिन अगर मीठा है ज़्यादा तो फिर मत खाएं। नहीं, बिल्कुल मुनासिब है। हाँ बिल्कुल मुनासिब है, परफेक्ट है वाकई में। भली करे आए तूं
वेठे तो के सारम तू जो ई गालियूं हींअर वेठे तो के सारम तू जो ई गालियूं तू जो लख भलायूं तू जो लख भलायूं तू जो लख भलायूं तू जो लख भलायूं भली करे आए तू जो लख भलायूं भली करे आए तू जो लख भलायूं हींअर वेठे तो के सारम तू जो ई गालियूं हींअर वेठे तो के सारम तू जो ई गालियूं तोखे ॾिसी मुंहिंजा सारा दर्द लही विया मुंहिंजा सिकायल ही पिरी नेण ठरी पिया तोखे ॾिसी मुंहिंजा सारा दर्द लही विया मुंहिंजा सिकायल ही पिरी नेण ठरी पिया भली करे आए तू जो लख भलायूं भली करे आए तू जो लख भलायूं हींअर वेठे तो के सारम तू जो ई गालियूं हींअर वेठे तो के सारम तू जो ई गालियूं तू जो लख भलायूं तू जो लख भलायूं तू जो लख भलायूं तू जो लख भलायूं तुंहिंजे अचण जी ना उम्मीद हुई काई मुंहिंजे बचण जी ना उम्मीद हुई काई तुंहिंजे अचण जी ना उम्मीद हुई काई मुंहिंजे बचण जी ना उम्मीद हुई काई भली करे आए तू जो लख भलायूं भली करे आए तू जो लख भलायूं हींअर वेठे तो के सारम तू जो ई गालियूं हींअर वेठे तो के सारम तू जो ई गालियूं तू जो लख भलायूं तू जो लख भलायूं तू जो लख भलायूं तू जो लख भलायूं वीराणी मंज़ूर खे ख़रीद कयो थई प्यार ॾेई पंहिंजो त मुरीद कयो थई वीराणी मंज़ूर खे ख़रीद कयो थई प्यार ॾेई पंहिंजो त मुरीद कयो थई भली करे आए तू जो लख भलायूं भली करे आए तू जो लख भलायूं हींअर वेठे तो के सारम तू जो ई गालियूं हींअर वेठे तो के सारम तू जो ई गालियूं तू जो लख भलायूं तू जो लख भलायूं तू जो लख भलायूं तू जो लख भलायूं भली करे आए तू जो लख भलायूं भली करे आए तू जो लख भलायूं हींअर वेठे तो के सारम तू जो ई गालियूं हींअर वेठे तो के सारम तू जो ई गालियूं तू जो लख भलायूं तू जो लख भलायूं तू जो लख भलायूं तू जो लख भलायूं वाह जी वाह, जबरदस्त, माशाल्लाह अली, जबरदस्त, वेरी नाइस सॉन्ग एंड थैंक यू सो मच, थैंक यू।
जी, त तव्हांखे कीअं लॻी असांजे शेफ जी परफॉर्मेंस? काफ़ी मल्टी टैलेंटेड शेफ आहे, शेफ सां गॾु हू सिंगर बि आहे माशाल्लाह ऐं मतलब लोकल न मिडियोकर टाइप जो सिंगर भी ना मिडियोकर टाइप जो शेफ भी ना मतलब काफी हाई लेवल जो शेफ है सिंगर है माशाल्लाह मां समझो त अदा बस कुकिंग सुठी तो करे ईअं ई मड़ी को अच्छा कुकिंग भी सुठी आहे ईअं ई गाए छॾींदो पर न सुठी एवरीथिंग इज परफेक्ट न माशाल्लाह इलाही मल्टी टैलेंटेड आहिनि अली ऐं ॾाढो मतलब हिकिड़ो माहौल सुठो थी वेंदो आहे जॾहिं अली असां थर्सडे किचन कंदा आहियूं त अॼु लकीली मुंहिंजी बर्थडे बि आहे वरी किचन सेगमेंट बि हुयो जी जी सो सोने पे सुहागा वाली ॻाल्हि थी हां वी आर लकी त असां जे बहुत लकी आहियूं तव्हांजे प्रोग्राम में सेगमेंट अच्छा सादिया मां इहो बिल्कुलु पुछणु चाहींदसि तव्हां खां त हिन वक़्तु ॿियो तव्हांजो कहिड़ो प्रोजेक्ट हली रहियो आहे? हींअर जेको आहे सेरा सिंध जा ॿिए असांजे सिंधी चैनल आहे ठीकु आहे अच्छा ऐं केटीएन लाइ तव्हां हींअर छा करे रहिया आहियो? केटीएन लाइ हींअर मूंखे आहे पर इहो मां सीक्रेट ई रखंदमि इंशाअल्लाह ताला पोइ जॾहिं ऑन ईयर थींदो त तव्हांखे ख़बर पइजी वेंदी। अच्छा मतलब हिते तव्हांजो मतलब शूट्स वग़ैरह रीसेंट थियण वारियूं आहिनि जी ओके ज़बरदस्त। त केतिरो टाइम थियो आहे तव्हांखे हिन फील्ड में? मूंखे ईअं सम्झो त हूअं चइजे त नंढपण खां ई मीडिया सां ई तालुक़ु आहे इहा त सभिनी खे ख़बर आहे जेका हर ॻाल्हि रिपीट कजे थी ऐं चाइल्ड स्टार खां कमु कयो आहे PTV खां उन खां अलावा वरी ज़ाहिर थोरी पढ़ाई वग़ैरह उन खां पोइ मीडिया थोरो परे हुई वरी शौक़ु थियो जीअं अम्मी काॾे निकिरंदी अम्मीअ सां गॾु असां निकिरंदा हुआसीं त जाॾे बि वञूं त अच्छा आपा जी अदड़ी को हिकु ॿ कैरेक्टर कयो त अच्छा हिन अदड़ीअ खे त फलाणे ड्रामे में ॾिठोसीं त हिते थोरी ख़ुशी थी उन खां पोइ ईअं आहिस्ते आहिस्ते सुञाण जो थोरी मिलंदी पई वञे त अम्मी असांखे बि ड्रामे में कमु करिणो आहे सही त आपा जेको आहे तव्हां सभिनीनि खे ज़ाहिर आहे इजाज़त ॾिनी तव्हां हिन कमु कयो हिन फील्ड में अचो त आपा सख़्ती बि कई हूंदी डायलॉग्स ते एक्टिंग ते हा जॾहिं अम्मीअ सां गॾु हूंदा आहियूं त उते धड़का मिलंदा आहिनि छो जो अम्मी चवंदी आहे परफॉर्म करिणो आहे त पूरो प्रॉपर परफॉर्म कयो बाक़ी इहो ईअं हे जेको तव्हां कयो था न टेम्परेरी कमु इहो न कयो सही जेकॾहिं तव्हांखे परफॉर्म जॾहिं एक्टिंग जे पासे ॾेई अचिणो आहे तव्हांखे शोबिस में त उनखे परफेक्ट तरीक़े सां तव्हां निभायो पोइ भले तव्हां घर में ई आहियो त घर जा कम बि परफेक्ट तरीक़े सां कयो ईअं न त बसि ॿाहिरि त अगरि जॉब करणी आहे त घर खे विसारे छॾियो न ज़ाहिर असां शोबिस खे जॉब जे हवाले सां था कयूं त सही आहे ऐं माशाल्लाह सुठो फैमिली तरफ़ां सुठी सपोर्ट आहे शादी खां पोइ वरी मुंहिंजो हस्बैंड उनजी बि सुठी सपोर्ट ॾाढी सुठी ॻाल्हि आहे या मां चवंदी आहियां त पहिरियां माउ पीउ उन खां पोइ जेकॾहिं तव्हांजी शादी थिए थी त हस्बैंड जेको आहे न स्पेशली हस्बैंड मां चवंदी आहियां त उहो तव्हांखे अगरि सुठो मिली थो वञे सपोर्टिव मिली थो वञे न त नेमत सम्झो सीरियसली नेमत सम्झो त तव्हांजो इरादो आहे छाजो शादी जो न अञा ताईं त सेट थिया मां थोरो सही इंशाल्लाह कैरियर वाइज भी सही पर तॾहिं बि कुझु त सोचियो हूंदो कहिड़े क़िस्म जो हस्बैंड हुजे कुझु त आइडियलाइज हस्बैंड हुजे जेको मेंटली टॉर्चर न करे मेंटली सुकून जेको आहे न दैट इज वेरी इंपॉर्टेंट मेंटली टॉर्चर्स न ॾे सही था चओ जेको मेंटल स्टेट खे स्टेबल करे रखे ऐं अंडरस्टैंडिंग सभिनि खां वधीक जेको न अंडरस्टैंडिंग ज़रूरी आहे या समटाइम्स ईअं बि हूंदो आहे लैला मां इलाही केसिस ॾिठा आहिनि त उनजी अंडरस्टैंडिंग हूंदे बि तॾहिं बि दे बिकम लाइक डेविल ऐं टॉर्चर्स सही ऐं उन में टॉर्चर्स समटाइम्स वो टॉर्चर थी वेंदो आहे त शक पैदा थी वेंदो आहे हा उहे उते बि उहा ई ॻाल्हि अचे पई न किरण जीअं मां सवेर चयमि त तव्हां हिक ॿिए जी पोइ चॉइसिस खे एक्सेप्ट न कंदा आहियो एक्नॉलेज न कंदा आहियो हिक ॿिए जे स्पेस जी रिस्पेक्ट न कंदा आहियो फॉर एग्जाम्पल अगरि हस्बैंड वाइफ आहिनि हिकिड़ी खे वाइफ खे वेही करे किताबु पढ़णो आहे होॾां हस्बैंड जूं ॿियूं डिमांड्स रखी पयूं आहिनि पर जेकॾहिं हू उते वेही करे किताबु हिकिड़ो जस्ट मिसाल आहे किताबु पढ़णु चाहे पई त गिव हर स्पेस हुनखे अकेलो तव्हां छॾियो पंहिंजो टाइम स्पेंड करे पर हिते शादी जो इहो कॉन्सेप्ट आहे त औरत जेकॾहिं अचे थी त उनखे मतिलबु सफ़ाई बिल्कुलु जेको आहे न साहुरनि जो थी करे रहणो आहे उहो बि सही ॻाल्हि आहे उन्हनि खे उनजी बि इज़त करणु खपे पर हुनजी हिकु पंहिंजी बि ज़िंदगी आहे हुनखे उहो बि स्पेस साहुरनि जी बि ज़िमेदारी अचे थी त उन हस्बैंड जी बि ज़िमेदारी अचे थी जीअं उहो मेंटली बि सुकून सां रहे ॿई अगरि कॉम्प्रोमाइज़ करे हलनि त वधीक सुठो आहे हा हिक ॿिए जी चॉइसिस खे ओबे करणु खपे त हिते कॉल वठंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Kiran Api. Happy birthday to you. Thank you so much. Thank you. केर पियो ॻाल्हाए? अभी मां आमना खान थी ॻाल्हायां। आमना कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा ठीकु आहियो? जी अल्हम्दुलिल्लाह बि तमामु ॿियो तव्हांजी ठीकु आहे? मां बिल्कुलु ठीकु ठाक अल्लाह जो शुक्र तव्हां कीअं आहियो बाबा कीअं घर में सभु कीअं आहिनि? जी अल्हम्दुलिल्लाह पी आप तव्हांखे अलाह सही 100 सालनि जी ज़िंदगी ॾे हमेशह तव्हां ईअं ख़ुशि रहो। थैंक यू बेटा थैंक यू ॿियो छा चवणु चाहींदव कहिड़ो गानो था ॿुधायो भला?
आपे दवस मां तवाला इयो ही गीत याद कयो सॉन्ग को न याद कयो न न ये के तो थी सके आमना अचे गानो न बुधाई थी न तो सके सजाद दिया जी बुधाया हालो हालो बुधायो साहिल पे खड़े हो तुम्हें क्या गम चले जाना मैं डूब रहा हूँ अभी डूबा तो नहीं हूँ ए वादा फरामोश में तुझे साथ तो नहीं हूँ हर जुल्म तेरा याद है भूला तो नहीं हूँ चुपचाप सही मसलहतन वक्त के हाथों चुपचाप सही मसलहतन वक्त के हाथों मजबूर सही वक्त से हारा तो नहीं हूँ ए वादा फरामोश में तुझे साथ तो नहीं हूँ। वाह नवा जबरदस्त। अभी मैं शोभी भाई से गलेंगे। गलायो गलायो। अस्सलाम वालेकुम शोभी भाई। अस्सलाम वालेकुम आमना, कैसी हो? ठीक हो? अल्हम्दुलिल्लाह शोभी भाई, आपकी दुआएं। आप बताओ आपकी तबीयत ठीक है? बिल्कुल ठीक है, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। और तुम बताओ, तुम्हारी तबीयत खराब थी, अब कैसी है? जी अल्हम्दुलिल्लाह मैं बिल्कुल ठीक हूँ। और शोभी भाई मेरा सॉन्ग कैसा लगा आपको? बहुत प्यारा लगा, बहुत सुरीला। आप तो गाती सुरीला हो, यकीन मानो, बहुत अच्छा गाती हो आप। थैंक यू सो मच शोभी भाई, थैंक यू सो मच। थैंक यू आमना, थैंक यू। पंहिंजो ख्याल रखिजो। अल्लाह हाफिज़, अल्लाह हाफिज़। जी त लैला ॿियो छा करिणो आहे हींअर लाइफ में? ॿियो अच्छा हाँ, इहो न इंटरव्यूज़ में भी ख़ासि करे सवाल पुछो वेंदो आहे त वेयर डू यू सी योरसेल्फ इन नेक्स्ट 10 years and 5 years? भाई इहो ॾाढो ॾुखियो सवाल आहे। वेरी बी ख़बर जेको आहे न कोन हूंदी आहे त अॻिले 5 सालनि में। हा, मुंहिंजो जेको मां बिलीव कंदी आहियां, आई लाइक टू गो विद द फ्लो। त फॉर एग्ज़ाम्पल जीअं हाणे प्रेजेंटली मां हिते वेठी आहियां त मुंहिंजी सॼियूं प्रियोरिटीज़ जेके आहिनि हितां खां ई हुजणु खपनि। मां तव्हांजी तरफ़ मुतवजा हुजां। अच्छा जेकॾहिं कैरियर वाइज़ हुजे त मुंहिंजी पोस्ट ग्रेजुएशन हले पई ऐं जीअं ई एमफिल्स मुंहिंजो इंशाल्लाह कंप्लीट थींदो त पोइ मां उन फील्ड में बि जेको आहे पंहिंजी जॉब्स खे कंटिन्यू कंदसि। सही। उन खां अलावा जेसि ताईं बीइंग अ जर्नलिस्ट जी ॻाल्हि आहे हुन में त ऑलरेडी आहियां। फ़िलहाल त हिते KTN ते ई आहियूं, ॿिया जेके प्रोजेक्ट्स आहिनि उहे बि हलनि पिया। KTN तव्हांजो फर्स्ट? जी हा, ही मुंहिंजो फर्स्ट आयो। ऐं पंहिंजी एडमिशन जे लाइ आई हुयसि त मुंहिंजी अम्मी मूंखे ज़बरदस्ती वठी आई। हुन चयो त लाइक यू शुड ट्राई। त मां चयुमि हलो ठीकु आहे। पोइ असां हिते आयासीं त पोइ असां आबिद भाई हुया, आबिद भाई असांखे जेको आहे करायो हुयो। पोइ हुननि तनवीर साहब खे मुंहिंजे ख़्याल में चयो। पोइ हिकिड़े हफ़्ते अंदरि कॉल अची वई हुई। हुन खां पोइ इंटरव्यू थियो, काफ़ी डेमोज़ बि हिननि वरिता। पोइ मां हिनखे चयमि त मूंखे जेको आहे प्रोग्राम करिणो आहे। पोइ फॉर्मेट हुननि पाण ॿुधायो त सोशल इशूज़ करिणा आहिनि। ऐं पोइ ईअं ई टाइम गुज़रंदो रहियो। मुंहिंजे ख़्याल में मूंखे हाणे 2 साल थियण वारा हूंदा। अच्छा माशाअल्लाह। त ही 2 सालनि जो तव्हांजो एक्सपीरियंस कीअं रहियो? ॾाढो सुठो रहियो। मां तव्हांखे शुरूआत में ॿुधायो न त मुंहिंजा होश जेके आहिनि ठिकाणे लॻी विया आहिनि। मतिलबु काफ़ी प्रैक्टिकली बिल्कुल माशाअल्लाह KTN प्लेटफॉर्म असांजो अहिड़ो आहे जो वाकई होश ठिकाणे अची वेंदा आहिनि। सुठो प्लेटफॉर्म आहे, हिकु सुठो प्लेटफॉर्म आहे। निकिरंदा आहियूं, सिखी निकिरंदा आहियूं, बाक़ाइदा सिखी ब्रेक मिलंदी वठंदासीं। जी 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 प्लीज वठो। जी व्यूअर्स, त वक्त है ब्रेक जो, जल्दी वापस था अचो। वेलकम बैक व्यूअर्स, वे तव्हां साम्हूं हाज़िर आहियूं। त बिल्कुलु तव्हां ॾिसी रहिया आहियो ॿ केक सेलिब्रेशन आहिनि। हा बिल्कुलु। ऐं ही जेको लास्ट मोमेंट जेको ही हूंदो आहे न, ऐं केक कटण वारो हूंदो आहे त उन दिलि बि थोरी धड़कण शुरू थी वेंदी आहे। थींदो आहे ईअं? थींदो आहे, चलो ख़ुशी आहे जॾहिं सभु घर वारा जमा थींदा आहिनि। पोइ कॾहिं कॾहिं त मूंसां ईअं बि थींदो आहे, इलाही दफ़ा मूंसां ईअं थियो आहे जो मां केक कटींदे कटींदे अगरि नाइफ कढण जी कोशिशि कई आहे, नाइफ निकिती बि कोन्हे। अच्छा ईअं बि थींदो फ्रीज़र में रखियल हूंदो आहे न, थींदा आहिनि आइस केक्स हूंदा आहिनि न, त उन्हनि में फासी पवंदो आहे। स्पेशल मूवमेंट्स बि थोरो माण्हू नर्वस थी वेंदो आहे, इन टाइप जी शयूं बि थींदियूं आहिनि। मूंसां त घणो करे थींदियूं आहिनि। कॉल बि वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday
सदाई साण दुआ है मुंहिंजी तोसां सदाई साण दुआ है मुंहिंजी सालगिरह जी मुबारक थी सालगिरह जी मुबारक थी अल्लाह साईं तोखे हयाती वॾी ॾींदो तुंहिंजी हयातीअ में न कोई दुख ईंदो अल्लाह साईं तोखे हयाती वॾी ॾींदो तुंहिंजी हयातीअ में न कोई दुख ईंदो हर दिलि ख़ुशीअ मां झूमी झूमी ॻाए थी सालगिरह जी मुबारक थी थैंक यू अदी थैंक यू तव्हांखे इमोशनल करे छॾियो थैंक यू अस्सलाम वालेकुम कीअं आहियो वालेकुम सलाम अदी अनीता मां बिल्कुलु ठीकु आहियां तव्हां कीअं आहियो मां तबियत सही कोन हुई अचानक तबियत ख़राब थी पई पर तव्हांजी सालगिरह जो कलाक ॿुधी मां उथी पियमि मां तव्हां सां ॻाल्हायो मूंखे सभु दुआ कनि अचानक मुंहिंजी तबियत ख़राब थी वञे थी छा थी वियो तव्हांखे दुआ कनि बिल्कुलु बिल्कुलु अल्लाह साईं तव्हांखे सिहत हयाती अता करे ऐं बिल्कुलु ख़्यालु कयो ही मौसम अहिड़ो आहे हर कोई वरितो पियो आहे हाँ मौसम त आहे पर मूंखे साइड में सूर पवे थो अलाए छाजे करे पर मां सभिनी खे अपील कई आहे की अलाए छाजे करे मुंहिंजी तबियत ख़राब रहे थी अल्लाह साईं ख़ैर कंदो तव्हां डॉक्टर ॾे वञो डॉक्टर खां चेकअप वग़ैरह करायो टेस्ट वग़ैरह करायो इन शइ खे लाइट न वठो हा वेंदा आहियूं हा 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 थैंक यू अदी थैंक यू ॿियो कुझु चवणु चाहींदव न बस ओके थैंक यू भेण थैंक यू पंहिंजो ख्यालु रखिजो अल्लाह हाफ़िज़ अल्लाह हाफ़िज़ उन्हनि खे तव्हांखे विश करणो हा विश करणो हुयो या हिननि जी मोहबत आहे थैंक यू सो मच जंहिं बि मूंखे कॉल कई आहे ऐं मां सभिनीनि जी थोराइती आहियां अॼु मुंहिंजो बर्थडे वारो ॾींहुं तव्हां सभिनीनि जे करे स्पेशल थी वियो आहे सो मां ॾाढी मतिलबु हिन वक़्तु इमोशनल भी आहियां ऐं मूं वटि वर्ड्स न आहिनि जो मां तव्हांखे थैंक यू कहिड़े तरीक़े सां थैंक यू चवां बसि इहा रिक्वेस्ट थी कयां त दुआउनि में यादि रखिजो ऐं तव्हांजी मोहबत तव्हांजो साथ तव्हां सभिनीनि जे करे मां आहियां सो इन प्यार इन मोहबत इन इज़त जे लाइ थैंक यू सो मच तव्हां पंहिंजी बर्थडे कीअं सेलिब्रेट कंदा आहियो हाँ मां एतिरो कंदी न आहियां सेलिब्रेट बर्थडे पर हिन भेरे जेको आहे सर अतर ऐं मैडम हिना जेको आहे पंहिंजी एम्प्लॉइज़ हुननि बर्थडे सेलिब्रेट करणु शुरू कई आहे त काफ़ी सुठो लॻो ऑफिस में सेलिब्रेट कॉलीग्स वग़ैरह नाजिया वारनि बि कई हिन भेरे ते हिन हवाले सां थी बाक़ी उहो मां बर्थडे सेलिब्रेट कंदी न आहियां ओके त तव्हांजी बर्थडे यानी गुज़री वई जी जनवरी में 22 ऑफ जन ते हुई उन टाइम तव्हां हिते हुए उन काफ़ी रात बि थी चुकी हुई सही सही सो हिन भेरे उन्हनि खे बाक़ी यूजुअली करे डिनर करे वठंदी आहियां फैमिली सां ॿाहिरि बाक़ी हूअं स्पेशली केक कोन कटींदी आहियां अच्छा ऐं तव्हां केक न कटिजे त सालगिरह कीअं थींदी न सालगिरह में बस इते को हो थी वियो आहे वरी पोइ फैमिली सां असांजो वरी टाइम स्पेंड थी पियो वञे यूजुअली असां एॾो कयूं कोन सही तव्हां के जेसि मां केक न कटिया तेसि ताईं सालगिरह ई थी मज़ो न ईंदो आहे सत ताम खाई वञा तॾहिं बि सालगिरह काथे थी केक त कटी केक त आई कोन्हे सही ॻाल्हि गाड़ी हुआ वञणु ज़रूरी आहे हा बिल्कुलु ऐं गिफ्ट लाज़मी 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 ते कॉल वठंदासीं अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम किरण सबका पहला तो हैप्पी बर्थडे थैंक यू सो मच केर पियो ॻाल्हाए अब्दुल हफीज़ ॻाल्हायां थो हैदराबाद खां जी जी कहिड़ा हाल तव्हांजा ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक मुंहिंजो बि अॼु बर्थडे हो ओ हैप्पी बर्थडे टू यू थैंक यू सो मच मां तुंहिंजो बर्थडे सेलिब्रेट न करे सघियुमि छो त राति 12 खां लॻी 2 बजे ताईं मुंहिंजी ड्यूटी हुई ओके इन जे करे बस घर खां परे हुअमि इन जे करे बर्थडे सेलिब्रेट न करे सघियुसि अरे न बिल्कुलु तव्हांखे अल्लाह साईं सेहत हयाती वारी ज़िंदगी अता करे कामयाबी माणो तव्हां हमेशह ख़ुशि रहो आबाद रहो असांजी दुआ आहे मां तव्हां सां पहिरियों बि दफ़ो शो में जॉइन करे चुको आहियां जी 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 बिल्कुलु तव्हां कॉल कई पर्सनल आर्मी सां बिलोंग कंदा आहियूं ओके ओके जी 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 बिल्कुलु बिल्कुलु तव्हां कॉल करे चुका आहियो 2-3 दफ़ा तो मैंने रिटर्न ऑफ द डे हैप्पी बर्थडे टू यू सेम टू यू आपको बहुत सारी खुशियां थैंक यू सो मच फॉर कॉलिंग टेक केयर अल्लाह हाफ़िज़ बिल्कुलु तव्हां सभिनीनि जी मोहबत आहे इलाही प्यार तव्हां ॾींदा आहियो ऐं इलाही सुठो लॻंदो आहे जॾहिं असांजा कॉलर्स ऐं असांजा फैंस जेके बि हूंदा आहिनि ईअं मोहबत ॾींदा आहिनि तव्हांजे करे ई असां लिटरली व्यूअर्स हिते वेठा आहियूं न त शायदि असांजी एतिरी हिम्मत एतिरी औकात कोन्हे का तव्हां जे करे ई असां आहियूं ऐं तव्हां एतिरो प्यार ॾींदा आहियो त ॾाढो सुठो लॻंदो आहे सीरियसली लिटरली जी ॿियो छा पुछां हाणे तव्हांखां मां ॿियो छा लिटरली जेकॾहिं इहो सवाल मां तव्हां खां पुछां न त तव्हां पहिरियों ॿुधायो
हाँ यो सही है यू बीइंग अ होस्ट नहीं वो सही गाल करे पर आई जस्ट वांटेड टू नो तो वी वांट टू मेक इट अ लिटिल स्पेशल पर मां न बिलीव कंदी है न बिलीव कंदा बिलीव त खैर असा में कंदा जस्ट फॉर फन स्टार्स के पढ़ी वठंदो ता जो स्टार मु केड़ो आहे पाइसिस है मुझे एक्वेरियस आहे सो यही थोड़ो सो बिलीव त खैर न कंदा बिल्कुल ही त ता जो डी बाकायदा यही गुजरणो आहे पर जस्ट फॉर फन एंटरटेनमेंट जे लाए पढ़ी वठंदा आयो सही तो जरदारी साहब खां भी हिकड़ो दफ़ो पुछियो वियो न ता इल्म नजूम ते यकीन कंदा तो भी चन पिया त एंटरटेनमेंट जे लाए बस ॾिसी वठंदा पर हाणे यकीन त अच्छा मां त वो भी कोन ॾिसंदी आहे अच्छा त काफी के एस्ट्रोलॉजी में इंटरेस्ट हूंदो आहे तो पढ़ंदा आहे ता बिलीव कंदा आहियो सफ़ा भी न मां पहिरियां पढ़ंदी हुयमि जेको मैगज़ीन वग़ैरह हूंदा हुन में सभु ॿुधाए निकिरंदो मां बार में जरूर ॾिसंदी आहियां रोज़ाना उहो हर पन्नो मां जरूर पलटींदी आहियां ॾिसां छा लिखियल आहे घणनि माण्हुनि जी उहा शइ बिल्कुलु सही बि निकिरंदी आहे मां मुंहिंजो हमेशह निकिरंदो ॾींहुं सुठो नंढड़ी हूंदी त मार खाईंदी हुयमि को नुक़सान कया धड़का खावा अॼु इहो ॾींहुं सुठो गुज़रियो त उहो तव्हांजो स्टार कहिड़ो आहे जो लियो ऐं डेट ऑफ बर्थ 11 अगस्त ओ मुंहिंजी अम्मी जी भी 11 अगस्त आहे असांजी ख़ासि तौर ते घणी फैमिली जी 11 ते हुन ते अगस्त में ईंदी आहे असांजी भी सॼी फैमिली तकरीबन अगस्त बुक हूंदो आहे मुंहिंजे हस्बैंड जी भी अगस्त में ई आहे अम्मी जी भाणेजन जी सॼो अगस्त असांजो फुल आहे माशाल्लाह सां सही है खुशियों सेलिब्रेट करण खपन यार लियो थोड़ा जो आहे माशाल्लाह सा इलाही ओ पैम्पर घुरंदा आहिनि मतलब चवंदा आहिनि जी पैम्परिंग टेंशन सी करंदा आहिनि सीरियसली ॾाढा टेंशन मांखे मां न चवंदी न वरी लियो फीमेल्स न चवंदियूं आहिनि मेल्स के जेको न पैम्परिंग खपंदी आहे आई नो बिकॉज़ माय हस्बैंड इज लियो आई नो हा ॾाढी पैम्परिंग घुरंदो आहे लियो हूंदा आहिनि अहिड़ा ते कॉल वठंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी भेण केर पे गलाए आपी सब का पहिरे हैप्पी बर्थडे टू यू थैंक यू अदी थैंक यू या सब का पहिरे या गाल तो तवा आज लिटरली सच्ची बुधाइयो घणे इयर्स जा थिया आयो ये नहीं पूछा जाता थोड़ा सा न ता के केतरन सालन जी थी लगा ता बुधायो न मां एतरो न चई सकदम वरी भी जेतरो भी ता के हेलो ठीक है मां भी चवंदा आहिनि त लेडीज जी एज ऐं मर्द जी जेकी आहे इनकम न पुछा कजे न पुछण खपे बिल्कुल सही पर तहां बुधायो ता के केतरन सालन जी थी लगा मांखे 35 खां अबव लगदा आयो सही आ ठीक आ ता के लगा थी त बिल्कुल सही आ जेका जी एज इज जस्ट अ नंबर हां एज सिर्फ नंबर आ एक आप ही ठीक आयो कैसा गलाइंदो ता मां आपदा बलोच जेकबाबाद मां जी जी कैसा गलायो पे आयर भेण ता मुखे पे चो लैला के गलाए जी 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 हेलो हेलो जी जी भेण कल भी मां गलायो जी जी बिल्कुल ता कॉल कई हुई हां हां बिल्कुल ता कॉल कई ही ता मुजो नेम रिपीट न कियो हो अच्छा सॉरी आपदा भेण मां मुझे ख्याल से मां कयो हाण मुके याद अचे तो अच्छा हां हां शायद मां कयो थैंक यू मुझे ख्याल से तानी कॉल ड्रॉप थी वही है ऐं मां बिल्कुल हिते इलाही काफ़ी नर्वस थी वही आहियां छो मुंहिंजी तकरीबन टीम हिते बीठी आहे सभिनीनि खे ॾिसी मां नर्वस थी वही आहियां हींअर सो मां चाहींदसि त मुंहिंजी जेका बि मेकअप आर्टिस्ट जेके बि आहिनि ऐं ENG स्टाफ जेको बि आहे OB में जुनेद ND शर्मा पीरमजित साहब ऐं जेकॾहिं मां मिस नथी कयां नाला एनी इज़हार सभई अचो प्लीज़ अमीर चांडियो मां चाहींदसि अली तव्हां बि अचो तुंहिंजो नालो खणंदमि बि कोन अचो प्लीज़ अचो थैंक यू Happy birthday, dear kid. Happy birthday to you. Thank you so much. May you have many more. May you have many more. Happy birthday, happy birthday. Happy birthday to you. Thank you.
आ जाओ। हैप्पी बर्थडे किरण, हैप्पी बर्थडे टू यू। थैंक यू सो मच, थैंक यू सो मच, थैंक यू। जी शोभी भाई, तो फिर क्या सुना रहे हैं आप अभी? आप क्यों चुप हो गए? बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू। बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल, है यही अपनी आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू किरण, हैप्पी बर्थडे टू यू। थैंक यू सो मच, थैंक यू पीर साहब, थैंक यू सो मच, थैंक यू। ओह थैंक यू। न वियो अञा शो जारी आहे। अञा इजाज़त कोन्हे तव्हांखे मिली। थैंक यू सो मच पीर साहब। ऐं जेको आहे मुंहिंजी पूरी टीम, ENG स्टाफ ऐं मुंहिंजी मेकअप आर्टिस्ट जेके बि आहिनि, थैंक यू सो मच। इहो तव्हां सभिनीनि जी मोहबत आहे, तव्हां सभिनीनि जो प्यार आहे, जेको अनफॉरगेटेबल आहे मुंहिंजे लाइ। ऐं बिल्कुलु मां एक्सप्रेस नथी करे सघां पंहिंजी फीलिंग्स अॼु, त मुंहिंजो जेको अॼु जो जेको ॾींहुं आहे, जेको तव्हां मोमेंट जेको मुंहिंजे लाइ रिप्रेज़ेंट कयो आहे, पंहिंजी मोहबत तव्हां ॾेखारी आहे, सो दैट्स अनफॉरगेटेबल। थैंक यू सो मच एवरीवन। एंडी शर्मा, थैंक यू सो मच फॉर दिस लवली केक्स एंड गिफ्ट्स एंड द फ्लावर्स। थैंक यू शोभी भाई, थैंक यू सो मच। इसकी ज़रूरत नहीं थी वैसे। थैंक यू सो मच। बिल्कुल हाणे तव्हां ई ॻाल्हायो, मां ॾाढी इमोशनल लॻी पई आहियां हींअर। ख़ुशि रखंदो सदाईं आबाद हुजो। ऐं असांजे लाइ बि इहो ख़ुशी जो ॾींहुं आहे जो तव्हांजी सालगिरह में थैंक यू। मां त सोचियो त शायदि प्रोग्राम जो टाइम ख़तम थी वियो, पर अञा कोन थियो। त हिकु होस्ट इज़ द मेन स्टार ऑफ द शो। जेकर उनजी का ख़ुशी सेलिब्रेट कई पई वञे उनजी टीम जे पारां, उनजी टीम जो बि हुजणु तमामु लाज़मी ज़रूरी आहे। ऐं समूरी टीम ई हुन में इन्वॉल्वड हुजे थी न, जॾहिं तव्हां कमु कयो था, तव्हांजा मेकअप आर्टिस्ट आहिनि, कैमरा मैन आहे, त हिकु फैमिली वांगुरु थी। बिल्कुलु मां चाहींदसि त तव्हां प्लीज़ केक खाओ। मूंखे अगरि प्लेट्स मिली वञनि त बिल्कुलु स्क्रीन नथा खाई ऑफ स्क्रीन बि खाईंदासीं, ऑन स्क्रीन बि खाईंदासीं। मां चाहींदसि त मुंहिंजे जेके गेस्ट आहिनि उनखे केक सर्व कयो वञे। जी पंहिंजी अच्छा मुंहिंजी नंढी सिस्टर आहे न, उनखे केतिरो ई ॾेई छॾियो, घणो ॾींदव, का बि शइ, इवन भाॼी थी वई, मानी थी वई, कुझु बि थी वियो, मां चवंदी हुनखे घणो ॾिनो अथई, मूंखे घटि ॾिनो अथई। मां चवंदमि मूंखे घणो केक ॾिजो, थोरो न ॾिजो। मूंखे सफ़ा थोरो ॾिजो। मां घणो खाईंदी आहियां। माण्हू चवंदा आहिनि जीअण जे लाइ खाइणु घुरिजे, ऐं मां चवंदी आहियां खाइण लाइ जीअणु घुरिजे। इहो बि सही आहे। छो जो केक्स एक्चुअली क्रीमी हूंदा आहिनि ॾाढा। हा बिल्कुलु, उहे क्रीमी मूंखे न वणंदा आहिनि। हिन में क्रीम घटि आहे, ॾिसां थी टेस्ट करे, वणियो त ठीकु आहे, न त बसि। केक आहे। मुंहिंजा हथ बि ख़राब थी विया। मां चाहींदसि त कोई आहे त मूंखे टिश्यूज़ प्लीज़ ॾिए। तव्हां बि खणो न। मां आराम सां पोइ हमलो कंदमि। उनजो मज़ो पंहिंजो हूंदो आहे। असां वटि त ट्रेंड हूंदो आहे, जेका बर्थडे जी हूंदी आहे उनखे त हिकिड़ो बर्थडे बम्स ॾिना वेंदा आहिनि ऐं उनखे केक सां विञारियो वेंदो आहे। इहो ट्रेंड ॾाढो अजीब सोची वियो आहे, जेको केक खायो पियो वञे न। थैंक यू। शोभी भाई खे वीडियो को खाईंदो शोभी भाई न? सो इहो ट्रेंड सुठो न आहे, आराम सां बसि सेलिब्रेट कयो न। ये पार्टी पॉपर्स ऐं केक खे मुंहुं ते हणण कहिड़ी क़िस्म जी सेलिब्रेशन आहे? ख़ैर हाणे उन्हनि जी मर्ज़ी आहे। मतिलबु हिकिड़ो मस्ती मज़ाक वारो हिकिड़ो आहे,
पर वाकई उन सां जेको सॼो तव्हांजो फेशियल थी वेंदो आहे न, उहो सिर्फ़ु मसलो करे पियो ऑब्जेक्शनेबल शइ उहा आहे न, त फॉर फन इट्स ऑल राइट, पर वो ये जेके बर्थडेज़ आहिनि इहे पोइ घर में सेलिब्रेट करणु खपनि, ॿाहिरि हिन लुक में हिन गेटअप में तव्हांखे केक खयो वञे त देन व्हाट आर यू एक्सपेक्टिंग फ्रॉम पीपल। अच्छा, मां इहो ज़रूरु पुछणु चाहींदसि तव्हां खां त फॉर यू व्हाट इज़ सक्सेस फॉर यू? कामयाबी, ॾिसो कामयाब इंसान तमामु ॾुखियो सुवालु आहे हिकु त कामयाबी खे डिफाइन करण बि हिकु ॾुखी शइ आहे। इते बि तव्हांजी ज़हनियत जी ॻाल्हि अचे पई, तव्हां जिते पंहिंजो सुकून तव्हांखे मिले न, फॉर एग्ज़ाम्पल हाणे हिकु वॾी सी जॉब आहे, हिकिड़ी नंढड़ी सी जॉब आहे, पर जिते तव्हांखे सुकून मिले पियो, तव्हां जिते पंहिंजो सुकून तलाश करे वरितो आहे, दैट इज़ एक्चुअली योर सक्सेस। बिल्कुलु इहो मुंहिंजी नज़र में कामयाबी आहे, जिते तव्हां मेंटली सुकून सां रहो, जेको कमु तव्हांखे सेटिस्फाई करे, जे कम खे तव्हां इंजॉय कयो, ते कम उहो कमु तव्हां जॾहिं ॻोल्हे वरितो आहे न, दैट इज़ योर सक्सेस एक्चुअली। हाणे उनखे खणी अॻिते करे हलणु, उते हिकु ॿी तव्हांजी रिस्पॉन्सिबिलिटी थिए, बट यू हैव बिकम सक्सेसफुल, जो तव्हां पंहिंजे लाइ उहो कमु ॻोल्हे छॾियो आहे ऐं उनखे तव्हां अॻिते खणी करे हलो था। सही। थैंक यू सो मच सादिया, थैंक यू सो मच लैला फॉर कमिंग एंड joining me on my birthday. So thank you again. Thanks to you too for having us. I have no words to express my feelings to both of you. So it's an honor for me. ऐं मूंखे ॾाढो सुठो लॻो त मां पंहिंजी बर्थडे ते तव्हां ॿिन्ही सां हिते सेलिब्रेट कई आहे, ॾाढी सुठो लॻो, टीम सां सेलिब्रेट कई आहे, काफ़ी सुठी असांजी ख़ातिरदारी थी। थैंक यू सो मच एवरीबडी ऐं थैंक्स again. Thanks to you again for having जी us. व्यूअर्स, इंशाल्लाह ज़िंदगी रही त ॿीहर तव्हां सां वरी मिलंदासीं, तेसि ताईं पंहिंजो पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे मुंहिंजी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त, पर शोभी भाई खे इजाज़त कोन्हे, छो त शोभी भाई खे गानो ॿुधाइणो आहे। तो शोभी भाई थैंक यू, आपका भी बहुत बहुत शुक्रिया। मैंने बहुत ज़्यादा क्रीम खा ली है, मुझे लग रहा है। कोई बात नहीं, थोड़ा थोड़ा थोड़ा। जी व्यूअर्स, सो इंशाल्लाह ॿीहर मिलंदासीं, तेसि ताईं अल्लाह हाफ़िज़। सबसे महंगी है, चलती रहती है, रुकती नहीं दोस्ती, तेरी मेरी ऐसी दोस्ती, हम सब की ऐसी दोस्ती। सबसे महंगी है, चलती रहती है, रुकती नहीं दोस्ती, तेरी मेरी ऐसी दोस्ती, तेरे लिए मेरे लिए सबके लिए दोस्ती, हर जगह है ऐसी दोस्ती। जब हम दम मिले, सब कुछ मिले, करना नहीं तू शिकवे गिले हो, कुछ देके जाती है, कुछ देके जाती है हमेशा दोस्ती, तेरी मेरी ऐसी दोस्ती, तेरी मेरी ऐसी दोस्ती, दुख सुख सहती है, पल पल बहती है, देखो दोस्ती, तेरी मेरी ऐसी दोस्ती, तेरी मेरी ऐसी दोस्ती, तेरी मेरी ऐसी दोस्ती, सबसे महंगी है, चलती रहती है, रुकती नहीं दोस्ती, तेरी मेरी ऐसी दोस्ती।